Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में ऐं छा छा अहिड़ो आहे जेको असांखे करिणो आहे अच्छा असां प्लान त घणो कुझु कंदा आहियूं बट इन ॻाल्हि ते काफ़ी माण्हुनि जो स्ट्रॉन्ग बिलीव बि आहे ऐं काफ़ी माण्हू उन ते बिलीव कंदा आहिनि काफ़ी माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त शायदि शयूं जॾहिं जीअं जीअं टाइम गुज़रंदो आहे तीअं तीअं शयूं चेंज थी वेंदियूं आहिनि शयूं डिफरेंट थी वेंदियूं आहिनि सो काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके जेको चाहींदा आहिनि उहे करे विझंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खां शायदि उहे शयूं उन स्पीड सां न थी रही हूंदियूं आहिनि अच्छा असांखे ॾिसण वारे खे सिर्फ़ु साम्हूं इहो नज़र ईंदो आहे त शयूं उन तरीक़े सां उन स्पीड सां न थियूं आहिनि पर अंदरि जी स्टोरी छा हूंदी आहे इहो सिर्फ़ु उहो ई माण्हू सुञाणींदो आहे या ॼाणींदो आहे जेको माण्हू उन स्पीड ते हली रहियो हूंदो आहे हीअ सुबुह ॻाल्हि मूंखे छो यादि आई आहे सुबुह ॻाल्हि इन करे यादि आई आहे बिकॉज़ ज़िंदगी जी कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे एक्चुअली अहसासु ॾियारींदियूं आहिनि त यार ज़िंदगी केॾी क़ीमती आहे इंसान ही जेको ही साइकिल हले पियो न इंसान जी ज़िंदगी जो इंसान सुबुह जो उथे थो कमनि ते वञे थो इंसान खाई सघे थो इंसान हली सघे थो इंसान सभु कुझु जेको दिलि चवे इंसान करे सघे थो जेका मूवमेंट दिलि चाहे इंसान उहा करे सघे थो पर अगरि का ज़री शइ इंसान जी बॉडी में कुझु अहिड़ी शइ थी वञे त इंसान जूं जेके तमामु शयूं आहिनि उहे केतिरियूं डिफरेंटली उहे रुकी थी वञनि ज़िंदगी में थो लॻे को पॉज़ आहे जो लॻी वियो आहे उहो पॉज़ इंसान जे हथ में ऑब्वियसली न आहे उन पॉज़ खे हटाइणु गुज़िरियल ॾींहंनि में कुझु अहिड़ियुनि ई शयूं हुयूं जेके मूं एक्सपीरियंस कयूं ऐं इन ॻाल्हि ते कई गुना वधीक बिलीव त अल्हम्दुलिल्लाह हो ई पर कई गुना वधीक इन ॻाल्हि ते मज़ीद बिलीव थियो मुंहिंजो त इंसान वाक़ई में इंसान केतिरो बि ताक़तवर थी वञे न इंसान कुझु बि थी वञे पर इंसान कुझु बि न आहे इंसान कुदरत जी मर्ज़ी जे अॻियां इंसान वाक़ई कुझु बि न आहे का हिकु शइ तव्हांजी बॉडी में का हिकु ग़लती को हिकु बैक्टीरिया जेको तव्हांखे तव्हांजी नेकेड आई सां नज़र बि कोन ईंदो आहे पर उहो तव्हांजी ज़िंदगी कंहिं तरीक़े सां डिस्टर्ब करे वेंदो आहे ऐं उहो बैक्टीरिया जेको इंसानु पंहिंजे पाण खे ॾाढो स्ट्रॉन्ग सम्झे थो उहो उन बैक्टीरिया जे अॻियां बि मजबूर हूंदो आहे ऐं कुझु अहिड़ियूं शयूं जेके गुज़िरियल ॾींहंनि में गुज़रियूं ऐं उहे मूं एक्सपीरियंस कयूं ऐं मूं सोचियो त इहे शयूं तव्हां ताईं बि जेका फीलिंग मूं ताईं अची आई आहे उहा तव्हां ताईं बि पहुचायां त उहे शयूं जेके इंसान जे हथ में उहो बैक्टीरिया जंहिंखे तव्हां ॾिसी नथा सघो जॾहिं उहो तव्हांजे कंट्रोल में कोन्हे त यकीन कयो कुदरत जी का बि शइ तव्हांजे कंट्रोल में कोन्हे या ख़ुदा ताला जी चवंदा आहिनि न महिरबानी आहे त इंसान खे एतिरो ख़ुदा ताला बख़्शियो आहे एतिरो कुझु ख़ुदा ताला इंसान खे ॾिनो आहे अदरवाइज़ यकीन कयो इंसान जी कुदरत जे साम्हूं का रती बराबरि बि चइबो आहे न त उहा बि औकात कोन्हे ख़ैर जी इन शुक्र सां गॾु इन बिस्मिल्लाह सां गॾु प्रोग्राम खे स्टार्ट कयूं था त ख़ुदा ताला जिन जेके मूंखे हिते ॾिसी रहिया आहिनि जेके बाद में मूंखे ॾिसंदा जेके ॿुधी रहिया आहिनि जेके बाद में मूंखे ॿुधंदा उन्हनि तमामु माण्हुनि जे घरनि में उन्हनि तमामु माण्हुनि जी सिहतनि में ख़ैरु हुजे ऐं तव्हांखे बि मुंहिंजे लाइ दुआ करणी आहे बिकॉज़ सिहत जेका आहे उहा थोरी सी डिस्टर्ब आहे पर थोरे घणे खां असां डिस्टर्ब थींदा कोन्हे असां चवंदा आहियूं त ज़िंदगी ट्रैक ते हुजे इहे नंढियूं वॾियूं जेके ॻाल्हियूं आहिनि इहे ज़ाहिर आहे ज़िंदगी में थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं कुदरत सां केरु विढ़ी सघे कोन थो त ज़िंदगी में नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि बट सभिनी खां मेन इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त ज़िंदगी जेसि ताईं हले पई हीउ साह जेसि ताईं हली रहियो आहे जेसि ताईं कुदरत तव्हांजी ज़िंदगी लिखी आहे तेसि ताईं तव्हांखे हलणो आहे ऐं हिन जंग में तव्हांखे जेके क़दम आहिनि पंहिंजा रखणा आहिनि ऐं अॻियां वधिणो ई रहणो आहे अच्छा जी हिते जंग जी ॻाल्हि थी आहे त जंग जी ॻाल्हि सां यादि आयो खोड़ सारियूं ॿियूं बि जंगनि जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मार्केट में जेके आहिनि उहे घुमी रहियूं आहिनि मार्केट में गर्दिश करे रहियूं आहिनि हालांकि देयर इज़ नो ऑफिशियल नोटिफिकेशन नो ऑफिशियल थिंग बट ख़बर न आहे छो असां ॿुधियल ॻाल्हियुनि खे एतिरो घणो वायरल करे छॾींदा आहियूं एतिरो घणो माण्हुनि ताईं पहुचाए छॾींदा आहियूं एतिरो घणो फॉर्वड करे छॾींदा आहियूं जो उहे ॻाल्हियूं असलियत लॻी रही हूंदियूं आहिनि ख़ुदा ताला ख़ैरु करे कंहिं बि अहिड़े अमल खां बिकॉज़ हीउ उहो अमल आहे जेको शायदि कंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद न आहे कॾहिं बि कंहिं झेड़े सां कॾहिं बि कंहिं जानी नुक़सान सां कंहिं माली नुक़सान सां कंहिंजो फ़ाइदो कॾहिं थियो कोन्हे सो ही उहो टाइम आहे जंहिं टाइम में असांखे थोरो सो इन बारे में सोचणु खपे त बजाए जंहिंसां फ़ुज़ूल ॻाल्हियूं कयूं असां छो न उन्हनि दुआउनि सां पंहिंजे उन्हनि तमामु माण्हुनि जो साथ ॾियूं जेके एक्चुअली असां सां गॾु बीठा आहिनि
इन सां गॾोगॾु काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी। राति जो जेका न्यूज़ मिली आहे त तमामु जेके रोड क्लोजर्स हुआ, धनरा हुआ, फाइनली हालांकि त वज़ीर आज़म साहब जो जेको हिकु बयानु उहो पहिरीं साम्हूं अची वियो, बट उन खां पोइ बि धरना ख़तमु न थिया। देयर वर अदर थिंग्स जंहिंजी डिमांड कई वई, बट कल्ह खां आई गेस अनाउंसमेंट थी वई आहे, कल्ह राति खां उहे जेके धरना आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह ख़तमु थी विया आहिनि। सो रवानगी जेका ज़िंदगी जी आहे उन्हनि ट्रैक्स ते जंहिं ट्रैक्स ते उहे तमामु माण्हू हुआ, उहा अल्हम्दुलिल्लाह राति खां बहाल थी हूंदी। ऐं अॼु जेको सिजु निकितो हूंदो उहो कुझु डिफरेंट हूंदो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके उन टाइम ते उते फाथल हूंदा या उन्हनि जी जेका ट्रेड्स आहिनि उहे उते फाथी रही हूंदियूं। गॾोगॾु जी अॼोको ॾींहुं अॼु 29 अप्रैल आहे, चोथों महीनो साल जो गुज़री रहियो आहे, वञी रहियो आहे। ऐं 29 सां जेका 29 सां गॾोगॾु हिकु शइ जेका ॾाढी इम्पॉर्टेंट मां शामिलु करणु चाहियां थी, दैट इज़ 29 अप्रैल ते इंटरनेशनल डांस डे आहे। अच्छा, चवण जे लाइ डांस खे असां खोड़ सारनि नालनि सां, खोड़ सारनि इमेजिनेशन सां यादि कंदा आहियूं, बट रक़्स बेसिकली आहे छा? ऐं हीउ उहो रक़्स न आहे जेको सिर्फ़ु तव्हां फिज़िकली पंहिंजी बॉडी खे जेको आहे न हिलंदे उनखे रक़्स चई रहिया आहियो। रक़्स त अंदरि में बि इंसानु कंदो आहे। जॾहिं इंसानु ख़ुशि हूंदो आहे, इंसानु ज़रूरी न आहे त उहो हिकु डांस जा स्टेप्स करे, पर उहो खेॾंदो बि नज़र ईंदो आहे। उहो बि रक़्स जो हिकु फर्म आहे जेको असांखे नज़र ईंदो आहे। सो अॼु उनजो ॾींहुं आहे, अॼु उनखे सेलिब्रेट करण जो ॾींहुं आहे। अॼु उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं में माण्हू डांस खे सेलिब्रेट करे रहिया आहिनि, न सिर्फ़ु सेलिब्रेट करे रहिया आहिनि बल्कि उनजी अहमियत खे सम्झी रहिया आहिनि। सो तव्हां जे लाइ बि असां इहा ॻाल्हि खणी आया आहियूं त उन डांस जी अहमियत खे सम्झो ऐं उहे जेको हीउ लफ़्ज़ आहे जंहिंखे असां ॾाढो मायूब लफ़्ज़ ठाहे छॾियो आहे, उन लफ़्ज़ जी एक्चुअल माना सम्झो, उन लफ़्ज़ जो एक्चुअल जेको थीम आहे उहो सम्झो। अॼु उनजो ॾींहुं आहे ऐं उन सां गॾोगॾु मां हमेशह इहो चवंदी आहियां त जॾहिं तव्हां अहिड़ा का इंटरनेशनल डेज़ अचनि था, स्पेशल डेज़ अचनि था, उन्हनि ॾींहंनि ते असांखे हिकु बहानो मिले थो त असां उन्हनि शयुनि जे बारे में स्टडी कयूं। ऐं ज़ाहिर आहे हर रोज़ु जॾहिं तव्हां हिकु नई स्टडी कयो था त सोचो तव्हांजे इल्म में केतिरो इज़ाफ़ो थिए थो। हीउ उहो इल्मु आहे जेको डिग्री वारो इल्मु न आहे, हीउ शऊर वारो इल्मु आहे जेको आई गेस हर इंसान खे हासिलु करणु खपे, हर इंसान खे हिन इल्म जे बारे में सम्झणु खपे। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके अॻियां वधंदे इंसान जो जेको शऊर आहे उनखे बि वधाए रहियूं आहिनि ऐं तव्हांजी ऐं मुंहिंजी नॉलेज खे बि वधाए रहियूं आहिनि। प्रोग्राम में शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? अस्सलाम वालेकुम, मैं विश मेरी बहन और सलाम सिंध। सबसे पहले हमारा प्रोग्राम। हाँ जी, कैसे हैं आप? बिल्कुल ठीक हूँ और आपके तमाम तर इंट्रो, तमाम तर बातें मैंने बड़े गौर से सुनी। मैं पहले भी कह चुका हूँ, बहुत अच्छा इंट्रो देती है, एक जिसे कहते हैं मालूमाती। और उसमें यह है कि बस जो मेरी एक थिंकिंग है वो ये है कि खबरें बिल्कुल ना देखें। हाँ, बंद कर दें। क्योंकि मैं एंटरटेनमेंट का एक हिस्सा हूँ, छोटा सा आर्टिस्ट हूँ, शोभी भाई एंटरटेनमेंट ये आपने मोदी को तो नहीं बोला था कि खबरें ना देखे? वो पता नहीं हमारे न्यूज़ चैनल बंद हो गए इंडिया में यार। खबरें देखने से दो नुकसान आते हैं, एक तो आप डिप्रेशन का शिकार हो जाते हैं, हाँ, और ऐसा लगता है जैसे हमारे मुल्क में बड़ा कुछ हो रहा है। हाँ जी, वो तो ढडन करके जो न्यूज़ आती है ना। हाँ जी, तो मैं कभी कभी ऐसा करता हूँ कि बच्चे खेल रहे हैं तो मैं उनके साथ खेलना शुरू कर लेता हूँ। कभी एक्टिविटी मेरी ऐसी हो जाती है तो उससे मुझे ना डिप्रेशन होता है ना परेशानी होती है, मैं सुकून में रहता हूँ। ये है। हाँ, तो ये अच्छी बात हाँ है। जी, तो मुझे बिल्कुल नहीं पता कि धरने हो रहे हैं, धरने नहीं हो रहे हैं, जंग होनी है, जंग नहीं होनी सालों है। की फर्क पैदा है। हाँ जी, नहीं, हम तो सालों की सिर्फ फर्क पैदा है। हम कहते हैं जी पाकिस्तान जिंदाबाद, सिंध जिंदाबाद। ये है। हाँ, बस हमें आप हमारा जो बताइए। नारा है ना वो यही होना चाहिए। लेकिन शोभी भाई सलाम है उन लोगों को जिन्होंने अपने घर बार छोड़ के और रोडों पे जाके कोई रहे, शक नहीं इसमें। क्योंकि ये मसला बहुत बड़ा मसला था और शायद इसको हल करने का, हालांकि मैं एक बड़ी न्यूट्रल सीट पे बैठी हुई हूँ, शायद ये अल्फाज मुझे नहीं बोलने चाहिए, लेकिन जॾहिं तव्हां अहिड़ा पंहिंजे मुल्क जा, पंहिंजे सूबे जा अहिड़ा नौजवान ॾिसो था त दिलि चवे थो उन्हनि जे लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ। शायदि मूं में एतिरी हिम्मत न हुजे त मां वञी रोडनि ते वेहां ऐं को धरना कयां, पर जिन कयो आहे इहो वाकई हिकु कमाल कयो आहे। शोभी भाई क्या शामिल करें हम सुबह सुबह? सुबह सुबह खातून जन्नत का जिक्र, बीबी सैयदा बीबी पाक दामन का जिक्र है, क्योंकि मैं ज़ाहिर उनके घराने का जिक्र करता हूँ, वली औलियाओं का जिक्र करता हूँ, तो मौला हसन मौला हुसैन की माँ का भी जिक्र होना बहुत ज़रूरी है। हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनकी साहिबजादी दुख्तर, तो ये बिल्कुल वो हो जाएगा मेरे लिए कि मालकान का जिक्र हो जी और साहिबजादी का जिक्र ना हो। बिस्मिल्लाह। जिस बीबी दी ताज़ीम लई
उत्थे नबियां दा सुल्तान सूराए तत्हीर च हाँ दसया ओदा रुतबा रहीम ते रहमाने नबी है आसरा है कुल जहान दा नबी है आसरा है कुल जहान दा नबी दा आसरा है मां हुसैन दी नबी है आसरा है कुल जहान दा नबी दा आसरा है मां हुसैन दी खतीजा आमना ते हवा आसिया खतीजा आमना ते हवा आसिया ऐना दी पेशवाए मां हुसैन दी नबी है आसरा मरियम भी ये जान दिए जैनु रब चावताए जिबरील दे बूहे दे बिन पुछया ना जावे मरियम भी ये जान दिए जैनु रब चावताए जिबरील दे बूबे दे बिन पुछया ना जावे खातू कोई एहो जी सैन दी खातू कोई एहो जी सैन दी किवें हम सर बने नबी है आसरा ए कुल जहान दा नबी है आसरा ए कुल जहान दा नबी दा आसरा है मां हुसैन दी नबी है आसरा शास्त हैदर दलाल अपनी माँ दी वजानो दिए पना बेमिसाल अपनी माँ दी वजानो पूछना है की शान मेरे जई पूछना है की शान मेरे जई खाकी बंदे कोलों हिजाबे मुस्तफा एजाज़े मुर्तज़ा नमाज़े अंबिया है मां हुसैन दी नबी है आसरा है कुल जहान दा नबी है आसरा है कुल जहान दा नबी दा आसरा है मां हुसैन दी वाह जी वाह बहुत खूब शोएब भाई माशाल्लाह माशाल्लाह क्या ही अल्फाज थे माशाल्लाह ये जो चीज़ें होती हैं ना कभी कभार आप सुन रहे होते हैं जब भी कुछ ऐसी बातें होती हैं जो आप सुन रहे होते हैं तो आपका दिल करता है बस ये चलती जाएं और आप सुनते ही जाएं आप सुनते ही जाएं ये वो कलाम है मतलब इसमें आपको सुर ताल और किसी चीज़ की ज़रूरत नहीं है क्योंकि ये सीधा सीधा जिक्र है जिक्र आप जब करते हैं आपको अच्छा लगता है इसमें ये नोट करना कि आपने ताल में गाया सुर में गाया या नहीं गाया आपने दिल से रूह से गाया या नहीं गाया
बिल्कुल बिल्कुल ऐसे अच्छा जी जल्दी सा एक ब्रेक जो टाइम आहे जल्दी सा ब्रेक थी वञूं था वापसि अची इंशाल्लाह पंहिंजे महिमान खे वेलकम कबो तव्हां सां मुलाक़ात कराए बि प्रोग्राम ॾाढो प्यारो प्यारो कबो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक अच्छा जी महिमान असां गॾु आहिनि मौजूदु आहिनि सेट ते ऐं तव्हां सां उन्हनि जो तारुफ़ करायूं था उन्हनि जो तारुफ़ प्रोग्राम में रखूं था हिन तरफ़ असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे माशाल्लाह हिकु वॾे अरसे खां पाण हिकु ट्रेनर बि आहिनि कोच बि आहिनि NPL प्रैक्टिशनर आहिनि ऐं स्पेशलाइज़ेशन जेका आहे उहा HR में आहे मोहतरमा जी अनीता लारिक साहिबान जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि अल्लाह जो आहियो? शुक्र आहे तबियत ठीकु आहे ज़िंदगी कीअं आहे अनीता साहिबा ज़िंदगी बसि हले वेठी फर्स्ट क्लास उहो तव्हांजी डिपेंड थो करे त तव्हां कीअं था हलाइणु चाहियो पंहिंजी ज़िंदगी खे बेशक बेशक ईअं ई आहे सो ज़िंदगी जी जेका ड्राइविंग सीट आहे उन ते पाण ई वेठा आहियो एग्ज़ैक्टली फिल वक़्तु ताईं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे मां ज़रूरु एप्रिशिएट कंदी आहियां जंहिंजी ज़िंदगी जी जेका जेको स्टेयरिंग आहे न उन्हनि में पाण वटि हूंदो आहे असां वटि नॉर्मली स्पेसिफिकली छोकिरियुनि जे लाइ स्टेयरिंग ॿिए कंहिंखे असां पकड़ाए छॾंदा आहियूं त बसि छॾे अचो जिते तव्हांखे छॾे अचिणो आहे बढ़िया सुठी ॻाल्हि आहे त स्टेयरिंग पाण वटि हुजे ऐं ड्राइविंग सीट ते इंसानु पाण ई वेठो हुजे अच्छा जी हिन तरफ़ असां गॾु हिकु ॿी महिमान मौजूदु आहिनि पाण जो तालुक़ु एजुकेशन सां आहे पाण हिकु एजुकेशनिस्ट आहिनि टीचिंग जो खोड़ सारो एक्सपीरियंस आहे जेको पाण वटि आहे ऐं गॾोगॾु ऑनलाइन टीचिंग बि हिन वक़्तु करे रहियूं आहिनि असां गॾु निगत सबा साहिबान जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि आहियो बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे बिल्कुल सही ज़िंदगी कीअं आहे ज़िंदगी बेहतरीन माशाल्लाह माशाल्लाह किथे गुज़री रही आहे कीअं गुज़री रही आहे टीचिंग तो मेरा शौक़ था स्टार्टिंग से मैंने टीचिंग ही की है फ्रॉम द बिगनिंग डिफरेंट स्कूल्स में की टीचिंग एक्सपीरियंस हासिल किया ऑलमोस्ट 17 इयर्स हो गए मुझे टीचिंग करते हुए माशाल्लाह माशाल्लाह और माशाल्लाह बहुत इसमें- बड़ा अरसा है 17 साल में मैं तो ये सोच रही 17 साल पहले आपने इसको पढ़ाया होगा वो अभी कहाँ बैठा हुआ वो होगा कहाँ बैठा होगा तो बहुत सारे स्टूडेंट्स मेरे बहुत अच्छी जगह मुझे मिलते हैं तो उस वक्त बहुत प्राउड फील होता है कि मैंने ये मतलब हाँ, कि ये वाली बिल्कुल। कैटेगरी टीचिंग की जो है वो मैंने चूज़ की तो जिसका रिवार्ड मुझे ये मिलता है कि कभी कहीं किसी बैंक में जाओ तो किसी ऑफिसर के पोस्ट पे कहीं कोई मैनेजर या और वॉट एवर गवर्नमेंट इदारों में भी मुझे अपने स्टूडेंट्स मिलते हैं जिन्हें हम तो भूल जाते हैं ज़ाहिर उस वक्त वो चाइल्डहुड था छोटे थे अब वो बड़े होके चेंज हो जाते हैं बट वो हमें याद रखते हैं हाँ, वो तो हमें उस याद वक्त है। बहुत अच्छा लगता है वाह। और बहुत हसीन मोमेंट्स होते हैं जब कोई कहे टीचर आप हाँ तो बहुत क्या ही प्यारी फीलिंग होगी और वाकई में ये प्रोफेशन ऐसा है हाँ। कि आप जहाँ भी जाए वहाँ आपको आपके स्टूडेंट्स मिल रहे होते हैं तो मिल ये रहे वाकई में ऐसा है तव्हां सां बि खोड़ दफ़ा ईअं थियो हूंदो त कीअं एक्सपीरियंस कीअं कयो आहे उन्हनि तमामु माण्हुनि सां जिन खे तव्हां पढ़ायो जिन खे तव्हां हिकु टाइम ते ट्रेन कयो जिन खे कुझु बि न ईंदो हो ऐं वंस पोइ तव्हां उन्हनि खे अहिड़ी जॻह ते ॾिसो था जिथे उहे सुठो परफॉर्म करे रहिया आहिनि कीअं फील थींदो आहे कीअं मुलाक़ात थींदी आहे एक्चुअली जॾहिं मूंसां ॿार मिलनि था त जेको आहे मूंखे मां पहिरीं स्कूल टीचिंग बि करे चुकी आहियां अपार्ट फ्रॉम द यूनिवर्सिटी फर्स्ट आई वॉज अ स्कूल टीचर हा त उते जा ॿार जेके जॾहिं मां यूनिवर्सिटी लेवल ते आई आहियां त उते जा ॿार यूनिवर्सिटी लेवल ते अचनि पिया एंड आई वॉज सो सरप्राइज़ कि उहो ॿार ख़ुदि सरप्राइज़ थी विया त मिस त ओड़ी जो ओड़ी आहे स्कूल में बि ओड़ी हुई त यूनिवर्सिटी में बि ओड़ी आहे सेम आहे त इट वॉज सरप्राइज़िंग फॉर मी कि ॿार एतिरा जल्दी वॾा थी था वञनि टाइम जल्दी गुज़री थो वञे बिल्कुलु ऐं हींअर जेको आहे हिन लेवल ते मां पहुची आहियां त के लेक्चरार आहियां माशाल्लाह सां मां इलाही यूनिवर्सिटीज़ तमामु यूनिवर्सिटीज़ में पढ़ाए चुकी आहियां माशाल्लाह तो हाणे अहिड़ो मुक़ाम अचे थो त जेको आहे मां जेके पंहिंजा एलुमनाइज़ आहिनि उन्हनि सां जेको आहे मां पंहिंजो MOU साइन थी कयां त इट इज़ न ॾाढी सुठी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे ॾाढी कि भई मां हिन ॿार खे मां पहिरीं पढ़ाए चुकी आहियां एंड आई एम नाउ साइनिंग अप द MOU विद दैट पर्सन हा हा So it's a very amazing moment. बिल्कुलु इट इज़ अ प्राउड मोमेंट जॾहिं तव्हां के अहिड़े माण्हुनि खे ॾिसो था अच्छा विच में तव्हांजो त ॿार इहो चवंदा आहिनि त मिस त अञा ताईं चेंज ई कोन थी आहे व्हाट इज़ द सीक्रेट बिहाइंड दैट Even I don't know about that, but maybe या जेकी हिकिड़ी तव्हांजी ख़ुशी आहे हिकिड़ी पंहिंजी इनर ख़ुशी हा that keeps you young. बिल्कुलु बिल्कुलु इहा यार वाकई सच ॻाल्हि आहे ॾाढी तव्हां इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे त इंसानु ख़ुशियूं जेका ॿाहिरी मटीरियलिस्टिक जेकी शयूं आहिनि उन में तलाश कंदो आहे बट बेसिकली
जेसि ताईं तव्हां अंदरि खां सेटिस्फाई न आहियो, तव्हांजो इनर सेल्फ जेको आहे उहो हैप्पी कोन्हे त तव्हां हैप्पी थी नथा सघो। इहा वाकई सच ॻाल्हि आहे। अच्छा जी, माशाल्लाह सां तव्हांजे थोरो सो एक्सपीरियंस जे बारे में चाहींदमि त हिकु नज़र तव्हांजे एक्सपीरियंस ते रखिजे। माशाल्लाह सां खोड़ सारो एक्सपीरियंस, खोड़ सारो कुझु ज़िंदगी में कयो, किथां शुरूआति कई ऐं कीअं आहिस्ता 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 अॼु जेका अनीता लारिक साहिबा असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहे, अॼु उनखे ठाहिण में केतिरी महिनत लॻी आहे, छा कुझु कयो आहे? इलाही कुझु स्ट्रगल्स हुयूं लाइफ में एंड मुंहिंजी माशाल्लाह सां मुंहिंजी स्ट्रगल एतिरी आहे ऐं मुंहिंजी एजुकेशनल लाइफ बि मुंहिंजी एतिरी टिन्योर आहे। हाणे माण्हू चवंदा आहिनि त तव्हां एतिरो छो पढ़ियो आहे, छो पढ़ियो? सवाल इहो छो पढ़ियो आहे, पर मूंखे हिकिड़ो शौक़ु हूंदो हो पंहिंजो। बीइंग अ स्टूडेंट ऑफ कंप्यूटर साइंस, मुंहिंजो पूरो स्टार्टिंग खां जेको आहे मुंहिंजो कंप्यूटर साइंस जो बैकग्राउंड रहियो आहे एंड देन नेटवर्किंग एंड उनखां पोइ वरी मां ऑल ऑफ सडनली आई जस्ट स्विच टू द HR फील्ड एंड नाउ मां इंशाल्लाह जेको आहे हींअर जेको आहे बसि हींअर फाइनल ईयर में आहे PhD जे मुक़ाम ते। माशाल्लाह। ऐं उनखां पोइ वरी मूंखे हूअं बि जेको आहे इलाही मूंखे कोर्सिस करण जो क्रेज़ आहे। सो बीइंग अ NLP प्रैक्टिशनर त मां जेको आहे ऑनलाइन ट्रेनिंग बि ॾियां थी के जेके स्ट्रेस में ॿार रहनि था या कुझु बि अहिड़ो आहे, कोई मसलो आहे, कुझु बि आहे त ऑनलाइन ट्रेनिंग मुंहिंजी उहा रहंदी आहे, सही सही, काउंसलिंग रहंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, inshallah we'll talk about that also. So you are born and brought up and everything in Karachi, education? No, actually I'm from Hyderabad. सो मुंहिंजी पैदाइश बि जेकी आहे उहा हैदराबाद में रही आहे एंड सॼो मुंहिंजो जेको आहे यूनिवर्सिटी लेवल ताईं मुंहिंजो उते ई ग्रेजुएशन वग़ैरह मुंहिंजी हैदराबाद में रही आहे एंड इन कराची आई जस्ट शिफ्टेड इन 2004। अच्छा, अच्छा हिते जॾहिं हैदराबाद जी ॻाल्हि कई थी, आई गेस ऑलमोस्ट एवरीबडी फ्रॉम हैदराबाद जेको कराची शिफ्ट थिए थो, उनजो रीज़न जेको हूंदो आहे उहो इहो ई हूंदो आहे त जी करियर जेका अपॉर्चुनिटी आहे उहा तव्हांखे हिते वधीक थी मिले। सो आई एम ऑल्सो वन ऑफ देम, त उतां खां एजुकेशन खणी अचे, पर आई गेस सॼो सिंध हिकु ई आहे। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त असां शहरनि में शायदि शयुनि खे डिवाइड करे छॾियो आहे, पर सिंध जी सूंहं असांखे हर जॻह नज़र ईंदी आहे, सिंधी जेका ख़ुशबू आहे उहा हर जगह नज़र ईंदी आहे। हिन तरफ़ अचणु चाहियूं था ऐं निगर साहिब ज़रा आपसे भी ये ज़रूर मैं जानना चाहूँगी किस तरह ये जो टीचिंग का, क्योंकि प्रोफेशन ही बड़ा मुश्किल, मुझे ऐसा लगता है कि बहुत मुश्किल प्रोफेशन है और मैं उन लोगों में से हूँ जिनको लोगों ने बड़ा पुश किया कि यार आप टीचिंग में चले जाए, हमने कहा नहीं हमसे नहीं होगा भाई, हमसे नहीं हो पाएगा, तो मैं उन लोगों में से हूँ। तो क्या वो स्ट्रैटेजी होती है अपने अंदर जो पैदा करनी पड़ती है और किस तरह एक उस्ताद जो है वो उस्ताद बनता है? कहने को शायद एक लफ्ज़ है लेकिन एक कहानी है इसके पीछे पूरी। तो किस तरह शुरुआती चीज़ें हुई और किस तरह ये प्रोफेशन सेलेक्ट किया गया? एक्चुअली स्टार्टिंग से ही मैंने देखा, जो मेरे बड़े भाई थे दोनों, वो माशाल्लाह स्टूडेंट्स को मतलब टीच करते थे ना, कोचिंग वगैरह, तो मतलब जो घर का माहौल था वो मैंने इसी तरह का देखा, तो मुझे भी अच्छा लगा कि मतलब मैं भी पढ़ाऊँगी। तो वहाँ से मुझे ये इंटरेस्ट हुआ। फिर उसके बाद लेकिन मैं छोटे बच्चों को नहीं पढ़ा सकती। नहीं पढ़ा सकती? क्यों? वो छोटे बच्चे नहीं, तो छोटे बच्चों को पढ़ाने के लिए बहुत ज़्यादा सॉफ्टनेस चाहिए होती है और बहुत ज़्यादा मतलब सॉफ्ट स्पोकन होना चाहिए ना। हाँ। और बहुत प्यार से, मुझे लगता है कि जैसे मेरा जो वे ऑफ टॉकिंग है ना, हाँ, वो नहीं है, नहीं समझ आएगा बच्चों को। नहीं, मैं उनको नहीं कर सकती। तो इसलिए मैंने हमेशा से जो है ना फ्रॉम क्लास 4th और 5th मीन्स सेकेंडरी लेवल से मैंने पढ़ाया बस। सही, उन्हीं को पढ़ाया। तो इस तरह क्योंकि घर में चीज़ें हो रही थी तो इस बिल्कुल मैंने वहाँ से ही उसको मतलब एक्सेप्ट किया कि मुझे भी टीचिंग करनी है। मुझे अच्छा लगता था जब स्टूडेंट्स को रिजल्ट आता था ना, और वो जो एक्सप्रेस करते थे आके अब बड़े भाई साहब के पास और भाईजान के पास के, सर अमेजिंग आपने बताया था, ये आया हुआ है, तो वो मोमेंट्स ना मेरे माइंड में फिक्स हो जाते थे कि मतलब इतना अच्छा रिवार्ड मिलता है टीचिंग का। और फिर सबसे बड़ी बात ये कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत भी है ये, तालीम का पेशा जो है वो मुक़द्दस पेशा है, और बस मुझे अच्छा लगता था। अच्छा मुझे ये बताएं, अच्छा कॉलर हमारे साथ हैं, कॉलर जो क्या है उर्दू सिंधी ॿई जेके आहिनि मिक्स थी वई आहे, थोरो सो स्लो मां हलां पई अॼु, पर जी चवंदा आहिनि त इंसान स्लो हुजे या फास्ट हुजे, ज़िंदगी बस हलंदड़ नज़र ईंदी खपे। एग्जैक्टली। कॉलर सां गॾु आहिनि, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण मुंहिंजी। जी अदा, केरनि सां गॾु? अदा मां फिलहाल चंदो ॻाल्हायां भेण मुंहिंजी, मां सेवन शरीफ़ खां हज़रत कलंदर लाल शाहबाज़ी नगरी मां। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत नगरी मां तव्हां फ़ोन कई आहे। मौसम कीअं आहे उतां जो? अॼु असांजो अर्ज़ियात हींअर असांजे सिंध में तालीम कान्हे भेण एतिरी। जी। तालीम न आहे हींअर एतिरी सिंध में।
अच्छा हिकु ॻाल्हि जेका मां तव्हां खां ज़रूरु मां पुछणु चाहींदमि छो त तव्हां कॉल कई आहे, अॼु असां एजुकेशन ते ॻाल्हाए बि रहिया आहियूं, असां अॼु असां पढ़ण ऐं पढ़ाइण ते बि ॻाल्हाए रहिया आहियूं। ज़रूरी इहो ॻाल्हि तालीम न हुजण में कसूरवार केरु आहे? इनमें वालिदीन भी आहिनि, गवर्नमेंट भी आहे भेण मुंहिंजी, वालिदीन भी आहिनि, गवर्नमेंट भी आहे मुंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु। जो मां हिकिड़े उस्ताद खां सुवाल ॾिनो पंहिंजे दौर जो, मुंहिंजो उहो सिंध जो कहिड़ो शहर आहे जेके 15 टुका आहिनि? हा ॿुधी मुंहिंजी भेण, जी हुन मूंखे जवाबु कोन ॾिनो। मुंहिंजो वरी मतिलबु ॿियो सुवाल ॾे, मुंहिंजो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजी मुठी कटियो वरी उहा शइ हलणु शुरू करे, त बि मूंखे जवाबु कोन ॾिने। हा ॿियो हुन खां टियों सुवाल मूं कयो, मुंहिंजो उहो कहिड़ो वापारु आहे जंहिंमें को नफ़ो ई नफ़ो आहे, रुपए जो बि हुनमें नुक़सानु कोन्हे को, त बि जवाबु कोन ॾिने। पोइ मूंखे आख़िर में चई बसि तूं मूंसां इहा मज़ाक थो करी। मुंहिंजा साईं तव्हां भली वञो, लेकिन हाई स्कूल जो उस्ताद हुयो, टीचर हुयो, मूंखे जवाबु ॾेई न सघियो। सही सही हा सही। पोइ मुंहिंजो साईं तव्हां उस्ताद न आहियो, तव्हां पढ़िया न आहियो, तव्हां वरी टीचिंग करे पढ़िया आहियो, तव्हां मूं वटि सलाहियत न आहे तालीम पढ़ाइण जी, छो त असां पाण अंग्रेज़नि जे दौर में पढ़िया आहियूं, असां सदराई जे दौर में पढ़िया आहियूं तालीम भेण मुंहिंजी। सही। अच्छा हिते तमामु घणी तव्हां तालीम ॾी, हींअर उहा तालीम न रही आहे, हींअर ख़ाली ख़ाली पैसे कमाइण जी ज़रूरत आहे, जो माण्हू पैसो कमाइनि था पिया। बिल्कुलु बिल्कुलु स्कूल जेके हिननि खोलिया न, उते बि तालीम न आहे मुंहिंजी अम्मा। बिल्कुलु ईअं ई आहे। न सिर्फ़ु उस्ताद, मूंखे लॻे थो असां उस्तादनि जी तरफ़ त बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। ऐं चवंदा आहिनि त हर शोबो 5 उंगलियां जेके आहिनि उहे बराबरि कोन हूंदियूं आहिनि, 5 आङुरियूं कॾहिं बराबरि कोन हूंदियूं आहिनि। त वाक़ई में इहा सही ॻाल्हि आहे। शायदि जेको तव्हांखे उस्ताद मिलियो, शायदि उहो उन तरीक़े जो टीचर न हुजे जंहिं तरीक़े जे टीचर जी असांजे पाकिस्तान खे ज़रूरत आहे, असांजी सिंध खे ज़रूरत आहे। पर उन ई जॻह ते खोड़ सारा अहिड़ा सुठा सुठा उस्ताद बि हूंदा आहिनि जिन सुठनि शोबनि में माण्हुनि खे मोकिलियो आहे, ऐं सुठनि शोबनि जा जेके ॿार आहिनि उहे उन्हनि खां पढ़ी ऐं पोइ निकिता आहिनि। सो हर जॻह ते हर तरीक़े जो माण्हू हूंदो आहे, पर उन सां गॾो गॾु मुंहिंजे ख़्याल में रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहा मेजर जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे। उस्ताद हींअर ईअं आहिनि जीअं अटे में लूणु, हींअर उस्ताद ईअं आहिनि अटे में लूणु, जेके अदा जेकॾहिं अटे में लूणु न विझंदो न त उहो सॼो अटो फिको ई लॻंदो आहे। इन ॻाल्हि ते त हक़ीक़त अथव न, कंहिं शइ में लूणु न विझे त उहा शइ सॼी फिकी हूंदी आहे। ज़रूरत आहे उन्हनि खे ताज़े मकाने उन्हनि हींअर उस्तादनि वटि उहा सही। न को मास्तरनि में आहे, न को उस्तादनि में तारीफ़, बसि पैसो खपे, फैशन खपे, हेतिरा किताबनि ॿार खणंदा जेको ॿारनि जी चेली चिमी थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहे तमामु माण्हू असां मां ई आहिनि, उहे तमामु माण्हू को एलियंस कोन्हनि, उहे तव्हांजा ई मुंहिंजा भाउर आहिनि, तव्हांजे ई मुंहिंजे घरनि जा माण्हू आहिनि, तव्हांजे ई मुंहिंजे मुल्क जा, तव्हांजे मुंहिंजे सूबे जा माण्हू आहिनि। सो असां सभु हिक ई कैटेगरी ते आहियूं। ॾाढी सही ॻाल्हि कई तव्हां। वाक़ई में असांजी एजुकेशन जेका आहे उहा कॉम्प्रोमाइज़ एजुकेशन हिन वक़्तु ॿारनि खे मिली रही आहे। बट आई गेस कसूरवार को हिकु माण्हू किथे कोन्हे। आई गेस सॼो सिस्टम जेको आहे, मूंखे लॻे थो उहो तमामु जेको सिस्टम आहे उहो कसूरवार आहे। उन में पेरेंट्स बि आहिनि, उन में ॿार बि आहिनि, उन में उस्ताद बि आहिनि, ऐं उन में जेके इदारा आहिनि उहे बि आहिनि। सो को हिकु माण्हू कोन्हे कि हिकु माण्हू ते पॉइंट करणु या कंहिं सिर्फ़ु उस्तादनि खे कटहरे में बीहारणु। आई गेस इहो थोरो सो नाइंसाफ़ी वारो कमु थी वेंदो। असां सभई हिकु साथ कटहरे में बीहूं था ऐं पोइ सभु छो न असां इहो कमु कयूं त असां बजाए इन जो इल्ज़ामात लॻायूं, असां छो न हिकु साथ बीहूं, अहद कयूं त नेक्स्ट टाइम असां इहो कमु न कंदासीं। केॾो न ख़ूबसूरत उहो नज़ारो हूंदो, केॾो न ख़ूबसूरत उहो मंज़र हूंदो जंहिंमें ॿार बि, पेरेंट बि, उस्ताद बि, स्कूल्स बि, इदारा बि, हर माण्हू एंड द गवर्नमेंट ऑल्सो, इहे तमामु सभई माण्हू असां इन्वॉल्व थींदासीं ऐं असां इहो अहद कंदासीं बजाए जो असां हिक ॿिए खे बुरो या भलो चऊं। ख़ैर जी, असां गॾु ॾाढा प्यारा प्यारा सॼा महिमान सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। महिमान जी तरफ़ मां वराए वञणु चाहियां थी। हिकु सुवालु जेको उहो किथे कॉलर जे अचण खां पहिरीं हिकु सुवालु हो जेको मां पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियो पियो, हुनजो जवाबु छो त ॿई असां वटि उहे माण्हू आहिनि जेके असांजा प्यारा प्यारा जेके ॿार आहिनि उन्हनि खे ट्रेन करे रहिया आहिनि। आप दोनों से ये ज़रूर मैं जानना चाहूँगी कि उर्दू में ला भी जान ताकि निगत साहिबा भी समझ सके। आप दोनों से मैं जानना चाहती हूँ, देखिए टीचिंग एक बड़ा खूबसूरत एक शोबा है, बहुत प्यारा शोबा है, बहुत रिस्पेक्टफुल शोबा है, और एक टीचर ही है जो अगर कोई भी कहीं भी, मैं भी यहाँ बैठी हुई हूँ तो उसके पीछे कहीं ना कहीं बिल्कुल टीचर का हाथ है, बिल्कुल कहीं ना कहीं मेरे टीचर की इन्वॉल्वमेंट है, तभी मैं इतना कुछ बोल पा रही हूँ। इसी तरह जिस भी शोबे में आप बैठते हैं तो वहाँ पे भी एक टीचर की इन्वॉल्वमेंट होती है, ये बिल्कुल हकीकत है। लेकिन वहीं पे क्या कभी ऐसा मौका आता है कि इंसान कभी प्रोफेशन स्विच करने का सोच रहा हो, इंसान सोच रहा हो कि यार देखिए हमने जिनको पढ़ाया वो आज यहाँ हैं, हम तो आज भी उसी स्कूल में पढ़ा रहे हैं, तो कभी ऐसा प्रोफेशन स्विच करने का कभी जहन में आया? निगत साहिबा आपसे स्टार्ट करना चाहूँगी। नहीं, कभी नहीं सोचा कि यार चलो मैं स्टूडेंट बन जाती हूँ, कोई और प्रोफेशन ज्वाइन कर लेती हूँ, कभी नहीं सोचा? नहीं।
हमेशा टीचिंग से ही मोहब्बत टीचिंग रही। से ही। और इस बात पे मज़ीद और खुशी होती है जब हम अपने पढ़ाए हुए स्टूडेंट्स को किसी बहुत अच्छे मुकाम पे देखते हैं, तो अपने ही शोबे पे फिर और फ़ख्र फील होता है कि हमें अल्लाह ताला ने कितना मतलब एम्पावर किया, या हमें कितना मालूमात दिया, नॉलेज दी, या ये शौक़ दिया कि आज हम एक वक्त में 20+ स्टूडेंट्स होते हैं, तो एक क्लास के स्टूडेंट्स को हम टीच एंड ट्रेन कर रहे हैं, उनको गाइड कर रहे हैं, उनको आगे बढ़ा रहे हैं। तो अगर हम अपना ये काम बहुत अच्छे और ईमानदारी से करते रहें तो हम समझें अपनी नस्ल को बहुत अच्छा आगे बढ़ा रहे हैं, और इसका अजर और सवाब बेइंतहा है। वाह, बहुत कहते हैं ना, खूब, जिसने बहुत किसी को भी एक लफ्ज़ भी पढ़ना सिखाया तो उसका दर्जा जो है वो बहुत बुलंद बेशक है। बेशक तो बेशक। इसलिए ऐसा ही मेरे है। जहन में तो कभी भी नहीं आया कि मैं टीचिंग को स्किप करूं। बहुत अच्छी बात है। अच्छा, सागू ही सवाल अनिता साहिबा तव्हांजी तरफ़ खणी ईंदमि। एक्चुअली मां जेकी बिलोंग कयां थी न, मां कॉर्पोरेट सेक्टर खां ई बिलोंग कयां पई। आई एम नॉट इन दिस फील्ड सिंस लॉन्ग टाइम। त मुंहिंजे फादर जी जेको आहे इहो हिकिड़ो ख्वाबु हूंदो हो। माय फादर वॉज अ प्रोफेसर हाँ, एंड ही सेड दैट के मुंहिंजी धीउ बि जेकी आहे उहा मुंहिंजी लाइन में अचे, प्रोफेसर थी वञे। बट लाइन तो उहा सेम कोन हुई, बिकॉज ही वॉज अ इंग्लिश लिटरेचर प्रोफेसर एंड आई एम इन HR। त मुंहिंजे अबू जे जेको आहे चवण सां मूं जेको आहे पंहिंजो कॉर्पोरेट सेक्टर छॾे हिन फील्ड में आई हुयसि, आहा, ऐं मूं पंहिंजे दिलि सां कयो। सही। ऐं मां जेको आहे लाइक मां इवन मॉन्टेसरी जा ॿार बि जेके संभालिया आहिनि। ओहो हो हो। या त हाणे इहो आहे त मां एक्सपीरियंस हर तरह जो कयो आहे, मॉन्टेसरी खां वठी के मिड लेवल एंड हाई लेवल ताईं। सही, एंड नाउ आई एम इन लेक्चरर नाउ इन यूनिवर्सिटी लेवल। हाँ, सो यू हैव एक्सपीरियंस ऑफ एवरी फील्ड। एवरी फील्ड ऑलमोस्ट उनखे अगर त हाणे इहो न आहे त मां जेको आहे अगरि मां टीचिंग लाइन में आहियां त मां ॿी शइ नथी करे सघां। अपार्ट फ्रॉम देयर आई कैन डू एनीथिंग आई वांट, सो इट्स ओके। साइड लाइन ते असांजी जेकी आहे न टीचिंग लाइन त हले थी। उस्ताद असां आहियूं, बाय प्रोफेशनल त आहियूं, ठीकु आहे न। अपार्ट फ्रॉम देयर वी हैव अ सो मेनी स्किल्स के बि हम असां कमु करे सघूं था। हाणे रही ॻाल्हि इहा त जेको कॉलर जेकी ॻाल्हि करे पियो उन ते मां थोरो सो गौर फ़िक्र कंदमि त असांजा जेके हिते ॿारनि खे जेको फोर्सबली का बि शइ इंटाइटल कंदा आहिनि त इहा फील्ड खणणु, त उन में हिकिड़े ॿार जो इंट्रस्ट लेवल घटि थी वेंदो आहे। बिल्कुलु ईअं ई। इहो मूं ऑब्ज़र्व कयो आहे। बाक़ाइदा बीइंग अ NLP प्रैक्टिशनर मां इलाही शयूं डिटेल में ॿारनि खे ऑब्ज़र्व कंदी आहियां इन ॻाल्हियुनि ते। अगरि ॿार जो कोई इंट्रस्ट न आहे उन लेवल ते त तव्हां प्लीज़ डोंट फोर्स देम। सही। जिते मुंहिंजे फादर मूंखे कॾहिं बि फोर्स न कयो। हुन चयो त ॾिस सुठी फील्ड आहे हिकिड़ी, तूं ॾिस, जस्ट थिंक ओवर इट। हाँ, मूंखे छा हुयो, मूंखे हिकिड़ो फियर हूंदो हुयो स्टेज ते बीहण हाँ, ऐं लेक्चर ॾियणु। मूंखे उन सां डपु थींदो त अबू चयो तूं हिनखे एलिमिनेट कर पंहिंजे डप खे। हाँ, त मूं चयो ठीकु आहे, आई विल ट्राई। हाँ, त आहिस्ता आहिस्ता ट्राई करे करे उहा शइ असांजी एलिमिनेट थी वई, सही। पर फोर्स न कयो कोई ॻाल्हि। फोर्स न त मां कयो, इहो चाहींदी सही। त पंहिंजी औलाद खे पंहिंजे पेरेंट्स खे एतिरो हुजणु खपे त पंहिंजी औलाद खे जेको आहे न फ्री हैंड ॾे। फ्री हैंड एतिरो ताकी हू पंहिंजी बाउंड्रीज़ को समझ सघे असां किथे कहिड़ी फील्ड में सुठा एक्सपर्ट थी सघूं था। सही। अच्छा, एक कॉलर जल्दी सां असां गॾु उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। अस्सलाम वालेकुम। सलाम, महिराब जुड़े जो खड़े देवा जी, कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? महिरबानी करे, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो आहे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां ठीकु आहियो? तव्हांजी तबियत ठीकु आहे? महिरबानी। तव्हां किथे जा? हैदराबाद, कराची जा? असां जी जी, असां बसि तव्हांजे बराबरि में ई रहूं पिया। खड़े, असां खड़े ॾाढो। अच्छा, असांजा तमामु जेके स्टूडियोज़ आहिनि उहे कराची में आहिनि। ठीकु आहे, महिरबानी वॾी। वॾी महिरबानी कॉल करण जी। प्रोग्राम मिस न रहियो। अच्छा जी, अच्छा हिते छो त ॻाल्हि उनजी थी रही हुई एजुकेशन जी ऐं पढ़ाइण जी ॻाल्हि थी रही हुई। इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे त हीअ असांजे ब्रॉटअप में हिकु एलिमेंट हुजणु खपे त असां पंहिंजे ॿार खे फ्री हैंड ॾेई छॾियूं। इहो आई गेस सिर्फ़ु एजुकेशन में न आहे, फ्रॉम डे वन जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे त असां उनखे जंहिं तरीक़े सां शयूं सेखारे रहिया हूंदा आहियूं या कराए रहिया हूंदा आहियूं, ऐं असां जेके एशियन माण्हू आहियूं असां ॾाढा कॉमन आहियूं ऐं ॾाढा असांजे ब्लड में उहा प्रैक्टिस आहे त असां फौरन सां न चई छॾंदा आहियूं। ऐं पर ज़ाहिर सियाणनि चयो आहे त देयर आर अदर वेज़ टू से नो। ज़रूरी न आहे त तव्हां वात सां हुनखे फौरन सां तव्हां हुनखे झड़के छॾियो। सो असां वटि इहा एक्चुअली प्रैक्टिस आहे त असांखे उन जी प्रैक्टिस असांखे ज़रूरी आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त इंसानु पेरेंट त थी वेंदो आहे, पर पेरेंटिंग जेका आहे उहा
हिकु मुश्किल कमु आहे पेरेंट थियणु शायदि आसानु आहे असां उनखे मुश्किल सम्झंदा आहियूं पर पेरेंटिंग उन खां इलाही घणी मुश्किल आहे जेका एक्चुअली जंहिंजे बारे में असां एक्चुअली सोचे बि नथा रहूं सोचूं बि नथा अच्छा हिते छो त एजुकेशन जी ऐं टीचिंग जी ॻाल्हि थी आहे ऐं ज़हरा तव्हांजा प्रोफेशन तव्हां डिफरेंट तव्हां सिलेक्ट बि कया आहिनि ऐं उन्हनि खे एक्सपीरियंस बि कयो आहे हिकु सुवालु ज़रूरु मां ॼाणणु चाहींदमि त हिन वक़्तु you know let's suppose you are given for another life तो तव्हां पंहिंजी लाइफ में को हिकु तव्हांखे खणणो आहे either you go for corporate sector or the teaching one कहिड़ा वेंदो I guess teaching really so ये त उहा ई ॻाल्हि थी वई त तव्हांखे पाण खे शायदि ख़बर न हुई Exactly. त there's you know a teacher inside ऐं उहो तव्हांजे फादर ॾिठो ऐं पोइ जॾहिं तव्हां प्रोफेशन कयो त पोइ तव्हांखे ख़बर पई इहो वाक़ई में इहो बि हिकु ॾाढो ख़ूबसूरत हिकु मरहलो हूंदो आहे जॾहिं तव्हांजा उस्ताद या तव्हांजा पेरेंट्स जेके आहिनि उहे तव्हांखे सुञाणंदा आहिनि तव्हांखे वाक़ई ख़बर न हूंदी आहे त तव्हांजे अंदरि में उहो कहिड़ो इंसानु आहे जेको पली रहियो आहे अच्छा हिते छो त असां ज़हरा केतिरियूं बि असां शयूं असां ॾिसियूं असां यू नो एज़ एन इंडिविजुअल केतिरियूं बि शयूं कयूं पर हिकु शइ जेका हक़ीक़त आहे और जो निगत साहिबा हमें नज़र भी आ रहा होता है और जिसके बारे में हम बखूबी वाकिफ़ भी हैं कि हमारी जो एजुकेशन की परसेंटेज है वो जितनी अच्छी होनी चाहिए थी उतनी नहीं है ऐसा नहीं है कि वो बढ़ नहीं रही अल्हम्दुलिल्लाह बढ़ भी रही है काम हो भी रहा है डिफरेंट जगहों पे डिफरेंट चीज़ें हमें नज़र आती हैं तो ज़रा इसका क्या हल निकाला जाए इसके बारे में ज़रूर बात करेंगे पर जी वक्त है ब्रेक जो तव्हां सभु लगा के था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक अच्छा जी ॻाल्हियूं त प्यारियूं प्यारियूं हली रहियूं आहिनि गॾोगॾु कुछ आवाज़ूं भी अच्छी रहियूं मूंखे शोभी भाई कहीं कोई करीब से आवाज़ ये अचानक क्या हो जाता है शोभी भाई ये अचानक कौन सा झटका लग जाता है अच्छा मैं अपनी उसमें होता हूँ कि मुझे बैकग्राउंड म्यूज़िक क्या करना है फिर मुझे आगे क्या करना है शो में आपकी बातें भी मुझे सुननी होती हैं और पूरा एक मौजू जो डिस्कस हो रहा था उसके हिसाब से सारा बैकग्राउंड करना होता है तो मैं उसमें इन्वॉल्व होता हूँ हाँ तो क्या कुछ मिला हमें तो फिर मेरी बहन अचानक मुझे आवाज़ लगा देती है तो अच्छा ये देखिए काम अचानक से ही होते हैं काम ऐसे नहीं होते काम अचानक से ही होते हैं शोभी भाई कुछ आ रहा है आप बताएं क्या करना है या हम जरा यूटर्न ले लें थोड़ी देर के लिए जैसा आप बोलें जैसा बोलें चले हम एक काम करते हैं शोभी भाई को जरा देते हैं शोभी भाई मैं टाइमर लगा रही हूँ 5 मिनट का वक्त है आपके पास जरा डिसाइड करें कुछ जबरदस्त सा होना चाहिए कुछ अच्छा जो हुक्म मेरे आका ठीक है देखिए शोभी भाई को भी किसी न किसी उस्ताद ने पढ़ाया होगा तभी शोभी भाई यहाँ पर है शोभी भाई देखिए ये वैल्यू है उस्तादों की और जो अच्छे उस्ताद हैं मैं कहती हूँ ठीक है जो बुरे हैं उनकी हम बात करते हैं ठीक है बहुत अच्छी बात है आप बात करते हैं बहुत अच्छी बात है आप सच बोलते हैं लेकिन जो अच्छे हैं ज़रा उनकी भी अच्छाई की जाए तो क्या ही बात है कॉलर सां गॾु आहिनि पाण बि इन ई शोबे सां मुंसलिक आहिनि त उन्हनि सां ॻाल्हायूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी केड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ख़ैरियत सां आहियो केरु आहिनि असां सां गॾु जी मां सागर खां उस्ताद मोहम्मद नवाज़ जो ॻाल्हायां जी मोहम्मद नवाज़ साहब ठीक है हो खुश है हो तबियतूं ठीक आहिनि बिल्कुलु असांजी टीचर वेठी आहे इन करे असां टीचर खां बि कुझु हाल अहिवाल वठूं मां बि सीनियर आहियां हू बि सीनियर लॻे पई ओ मूंखे लॻो यार असांजे न हिते कुझु आवाज़ूं ईंदियूं आहिनि सॉरी करे करे मां अचानक सां खिली वञा त सम्झी वेंदा की हिते कुझु का ख़बर आई हूंदी ख़ैर जी वापसि था प्रोग्राम जी तरफ़ अच्छा मूं इहो सम्झो त तव्हां जूं टीचर आहिनि जी असां मिसाल तौर पहिरें दर्जे खां 12वीं कई हूंदा आहिनि जी हिकिड़ा ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेको माना रोज़ पढ़ाईंदो बि आहे उस्ताद वरी बि कोन पढ़ंदा आहिनि मिसाल तौर मूं वटि 35 ॿार शागिर्द मां उन्हनि खे पढ़ायां थो उन्हनि मां 10 तयारु थियनि था 20 तयारु थियनि ई कोन था उन्हनि जो ज़हनी तवाज़ुन इहो हूंदो आहे त के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि जो माना जेको ज़हन हूंदो ॿाहिरि हूंदो रांदि में ऐं के ॿार दिलि सां पढ़ंदा आहिनि उहे ॿार पढ़ी अॻिते ईंदा आहिनि ऐं के ॿार उन्हनि जो दिमाग़ ई कोन हूंदो आहे जेको ॿार वरी को कुझु पढ़े या उन्हनि खे मां ख़्यालु ई कोन ॾाढो सम्झाए थकी पवंदा आहियूं कुझु कोन थींदो आहे इन्हनि जी सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि अथव जी ॿारनि खे अगरि अवां माना उस्ताद आहे केर बि आहे उन खे ॿारनि खे हमेशह नंढड़ा ॿार जेके जी शुरूआत खां वञनि उहे ॿार जेके आहिनि उन्हनि खे उनखे लिखायूं उहो लिखी ईंदा भले ग़लति लिखी अचनि उनखे छा पास कयो बाबा तूं वाह जो लिखी आयो आहीं वाह जो हीअं मिड़े हुनखे थोरो ख़ुशि कंदो न हुनजो ज़हन पढ़ण ते अची वेंदो
तव्हां जेका ॻाल्हि करे रहिया आहियो या इहो आहे त ॿार खे हमेशह हुनजी तारीफ़ कजे त ॿार ज़हन लॻाईंदो। बिल्कुलु बिल्कुलु असांजो जेको तजुर्बो आहे, मूंखे 38 साल थी विया आहिनि, माना टीचर हाणे रिटायर थियण वारो आहे, माना हिन 8 महीने में रिटायर थी वेंदो। सही पर सही असांजो तजुर्बो इहो आहे, ॿार माना तयारु थी वेंदो आहे प्यार सां। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, तव्हांखे ख़बर आहे ग्लोबली रिसर्चिस आहिनि हिन ते, त जंहिं माण्हू खे जंहिं ॿार खे तव्हां मोटिवेट कंदा आहियो उहो ॿार अॻियां वधंदो वेंदो आहे, जे ॿार खे तव्हां डिग्रेड कंदा आहियो उहो कॾहिं परफॉर्म कोन करे सघंदो आहे। इहा हिकु वॾी रिसर्च आहे जेका थियल आहे ॿारनि ते। ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। पढ़ाइजे हुनखे माना शाबाश ॾिजे, बसि हुनखे बि घर मिसाल तौर को उस्ताद आहे, पेन खणी अचे, माना इनाम ॾे, पेंसिल वठी ॾे, पेन ॾे, भले हुनखे इनाम ॾे, जॾहिं बाबा ही वञ तूं ॾाढो होशियारु आहीं, पहिरियों नंबर आहीं, भले जॻो हुजे, वरी हुनजो पाण माना ज़हन कमु कंदो, पोइ चवंदो आउं पढ़ां, मूंखे इनाम मिलंदा, हीअं हूअं। इहो तजुर्बो ॿार उस्तादनि खे असां बि चऊं था, असां सीनियर आहियूं, सभिनी उस्तादनि खे चऊं त प्यार सां ॿारनि खे पढ़ायो ऐं हुनजी हौसला अफ़ज़ाई कयो। हौसला अफ़ज़ाई कयो। वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं तव्हांजी आवाज़ तमामु माण्हुनि ताईं पहुची चुकी आहे, जेके जेके उस्ताद असांखे हिते हींअर ॾिसी बि रहिया आहिनि। उहा बि वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे त असांखे थोरो सो पंहिंजो टीचिंग जो आहे कि पैटर्न चेंज करिणो पवंदो। किथे सवाल ते असां हुआसीं त असांजो जेको एजुकेशन जी परसेंटेज आहे उहा पाकिस्तान जी छो घटि आहे, वरी पाकिस्तान में जॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे थी त सिंध जी अञा मज़ीद घटि नज़र अचे थी। आई गेस वन ऑफ द रीज़न इहो बि आहे। हा, 100% शायदि असां हुन सां सुधार नथा आणे सघूं, बट चवंदा आहिनि त चेंज आणण जे लाइ हिकु हिकु स्टेप खणणो पवंदो आहे। सो हिकु स्टेप इहो बि करे सघिजे थो त असां ॿारनि खे मोटिवेट कयूं। ऐं केतिरो ज़रूरी आहे, तव्हां छो त पाण तव्हां आप दोनों तो टीचिंग करती हैं, तो आपको क्या लगता है कि कितना इम्पॉर्टेंट है बच्चों को मोटिवेट करना? असां वटि उहो ई डिप्रेसिंग माहौल आहे, त ॿारनि खे मोटिवेट करणु केतिरो ज़रूरी आहे पढ़ाई जे लाइ? ज़रूरी आहे। ऐं सभिनीनि खां वॾी इहो शइ आहे त असां हमेशह चवंदा आहियूं चेंज आणियो, पर चेंज ईअं न ईंदो आहे। यू हैव टू ब्रिंग चेंज इन योर सेल्फ। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां कीअं आहियो, ठीकु आहे? पहिरीं तव्हां में अंदरि चेंज ईंदो त तव्हांजी दुनिया फॉलो कंदी उन शइ ते। सही सही। You cannot change the world. You can change yourself, and then slowly, gradually, all the people will follow you. Then you'll see the world change. यह एक कोट है जो तां चयो आहे। Exactly. जबरदस्त। अच्छा जी, बिल्कुल जी। आप मुझे बताएं किस तरह बच्चों को मोटिवेट किया जाए और क्या डिफरेंस आप देखेंगी कि जहां आप जिस तरह जनाब फरमा रहे थे, और बहुत सारी दुनिया में रिसर्चेज हैं, सर्वेज हुए हैं जिनमें ये पता चला है कि बच्चों को आप बुरा भी कर रहे हैं तो आप अच्छा बोलें तो वो और ज़्यादा अच्छा परफॉर्म करते हैं। हकीकत है, डेफिनेटली ये बिल्कुल सही आप स्टेटमेंट आपने कहा है, ऐसा ही है। और मेरा टीचिंग प्रोफेशन में ये मेरी हैबिट है। मुझे क्लास में जो टॉपर्स होते हैं ना, वो मेरे लिए सेकंड लेवल पे होते हैं। हाँ, हमेशा तो पढ़ ही रहे हैं ना, जो नहीं वो पढ़ पढ़ ही रहे रहे हैं। दैट पॉइंट इज दैट कि वो लोग तो ऑलरेडी मतलब हैं, जीनियस हैं और दे रहे हैं अटेंशन। मेरी नज़र में फोकस क्लास में उन बच्चों पे होता है जो थोड़े से मतलब वीक हैं, या उनके कहीं ना कहीं कोई इश्यूज़ हैं, या कोई अंडरस्टैंडिंग में उनको प्रॉब्लम है। तो मेरी क्लास में ना सिटिंग अरेंजमेंट वो नहीं होती थी जो मॉर्निंग में होती थी। मेरा सबसे पहला काम यही होता था, जिन बच्चों को मैंने पॉइंट आउट किया हुआ उनको फ़ौरन फ्रंट पे ले आती थी। जो नॉटी बच्चे हैं उनको भी फ्रंट पे बिठा लिया। पूरी क्लास में सुकून, सुकून हो गया, बिल्कुल सुकून। तो ये हमेशा से था। जैसे ही मैं जब थोड़े यूज टू हो जाते थे बच्चे, फिर उसके बाद जब मैं क्लास में जाती थी तो स्टूडेंट्स पहले से ही शफलिंग शुरू कर देते थे कि बस टीचर आ गई हैं, अब हमें हमारी सीट्स अलग हैं। तो एनीवेज इसका रिज़ल्ट मुझे बहुत बहुत अच्छा मिलता रहा हमेशा से। और मैंने जहाँ भी जॉब करी वहाँ पे कभी भी ऐसा नहीं हुआ कि मैंने मतलब रिज़ाइन देने को कहा हो और उन्होंने एक्सेप्ट किया हो। वो ये कहते थे नहीं मिस आप अभी और हमारे साथ स्टे करें। तो फिर सैलरी भी इंक्रीज हो जाती है। ये तो देखा अंदर की बातें आप बता रही हैं, बहुत सारे लोग जो है वो सुन लेंगे कि भाई सैलरी इंक्रीज करानी है तो ये कर रहे हैं आप। बिल्कुल हकीकत है। आप बच्चों को थोड़ा सा इन्वॉल्व होकर अगर आप पढ़ाएंगे ना, अगर आप जस्ट लाइक अ टीचर ही रहेंगे ना, तो फिर आप टीचर ही रहेंगे, आप उनके फ्रेंड नहीं बन सकते। हाँ, और स्टूडेंट्स को आज के ज़माने में बड़ा ज़रूरी है कि टीचर को एक फ्रेंड होना। और स्टूडेंट को इस बात का भी ट्रस्ट डेवलप कर दें कि अगर आपको ड्यूरिंग क्लास या ड्यूरिंग सेशन कोई बात समझ में नहीं आई ना, डजेंट मैटर, आप मुझसे फ्री टाइम में आ जाएं, मैं आपको बताऊंगी। तो उससे ना बहुत अच्छा इम्पैक्ट मिला मुझे। तो मतलब स्टूडेंट्स जो है ना, कोई बात समझ नहीं आती थी या कुछ भी ऐसा होता था या एब्सेंट हो गए, तो मुझे काम जो है ना, वो एक पंक्चुअलिटी मुझे काम में भी चाहिए होती थी और एक अटेंडेंस में, ये मेरी बस वो है।
तो इस तो मुझे वजह ऐसा लगता है जब आप एनवायरनमेंट अच्छा करते हैं तो आपका दिल भी कर रहा होता है और फिर। पढ़ाया भी मैंने फिर ज़रा अच्छे स्कूल्स में ना, तो जहाँ पे के ऑलरेडी अच्छे ही बच्चे मतलब आते हैं अच्छी फैमिलीज़ के। तो उसके अलावा फिर मैंने इस चीज़ को ना थोड़ा सा वेलफेयर साइड पे अगर देखूँ तो मैंने मतलब टीच एंड ट्रेन कह लें, या मैंने जाके जो है ना एक मोटिवेशन, जहाँ पे ये तालीम की कमी थी, जहाँ सेंस ही नहीं था लोगों को कि पढ़ना भी ज़रूरी है, तो वहाँ पे मैंने डिफरेंट फाउंडेशंस के थ्रू मैंने उनसे कहा कि ठीक है मैं आपके साथ फ्री ऑफ कॉस्ट मैं वर्किंग करूँगी आपके साथ, आप मुझे लेके चलें ऐसे एरियाज़ में जो थोड़े लो बजट एरियाज़ है ना, जहाँ पे तालीम का इतना नहीं है शऊर। तो वहाँ जाके फिर मैंने ख़वातीन को गैदर करके उनके अंदर ये चीज़ इन्हेंस की, उनको बताया कि आप नहीं पढ़ सकी ना, आज आप बड़ी हो गई हैं और मतलब मैरिड हैं और इतने बच्चे हैं, तो वो चीज़ रिपीट ना करें आप अपने बच्चों को तो अवेयरनेस दें, एटलीस्ट उनको पढ़ना सिखाएं, उनको भेजें। थोड़ा सा इसके लिए स्ट्रगल भी कीजिए और वक्त से भी, हालात से भी, हर चीज़ से आपको फाइट करना पड़ेगी, लेकिन अपनी औलाद के लिए आप ये कीजिए क्योंकि आगे इसकी बहुत ज़रूरत और है। आई गेस अभी की जो हम जनरेशन देख रहे हैं, न सिर्फ पढ़ाई के हवाले से और बहुत सारी चीज़ों के हवाले से आई गेस एक शेल्टर मिला है बच्चों को। पहले क्योंकि ज़ाहिर है हम उस ज़माने की बात कर रहे हैं जिस ज़माने में प्रेशर बड़ा ज़्यादा होता था, अम्मा अब्बा के सामने कोई बोल नहीं सकता था, लेकिन अब जो बहुत फ्रीडम है बच्चों को। अब फ्रीडम है, बिल्कुल बिल्कुल अब फ्रीडम है। तो ज़ाहिर है वो चेंज हमें आहिस्ता आहिस्ता नज़र भी आ रहा है। अच्छा जी, सवाल असांजो जेको हो तव्हांजी तरफ़ बि खणी ईंदमि, ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदमि त हीअ जेका परसेंटेज असांजी घटि आहे, तव्हांजे पोयां रीज़न छा था सम्झो ऐं छा लॻे थो त उनखे वधाइण जे लाइ कहिड़ा अहिड़ा स्टेप्स आहिनि जेके फौरी तौर ते असांखे खणणु खपनि? हिकिड़ी त मां इहो चवंदुसि त जेको आहे ॿारु जेको नंढड़ो अचे थो, हर ॿार जी कैटेगरी अलॻि आहे सम्झण जी, सलाहियत हर कंहिंजी अलॻि आहे, ठीकु आहे। कंहिं ॿार खे जेको आहे लाइक ॿुधी करे सम्झ में अचे थी, कंहिंखे विजुअलाइज़ कराए सम्झाए सघे थो उन ॻाल्हि खे, ऐं कंहिं जेको आहे जेको कंहिं शइ खे टच करे महसूसु करे सघे, ठीकु आहे। नंढड़ो ॿार आहे न, बिकॉज़ आई एम टॉकिंग अबाउट द मॉन्टेसरी लेवल, सही आहे। मॉन्टेसरी लेवल मूंखे चैलेंजिंग हिकिड़ी जॉब मिली त मां मॉन्टेसरी लेवल के ॿारनि खे पोइ सम्झायो, उनखे मां पढ़ायो। हाणे उन ॿारनि में हर कैटेगरी जा ॿार हुआ, ठीकु आहे। तो असांखे रिसोर्सिस वधीक हुआ उन में। आई हैड प्रोजेक्टर वेयर आई कैन जस्ट पुट द वीडियोज़ ऑन, ठीकु आहे। को ॿार वीडियो ॾिसी करे एनालाइज़ करे सघे थो, को ॿार जेको आहे साउंड ते लर्न थो करे, को ॿार जेको आहे लाइक शयुनि खे फील करे उनखे महसूसु करे लिखी सघे थो। तो इहा ॻाल्हि आहे त असांजी जेको आहे स्कूलिंग में, हर स्कूलिंग में असां वटि रिसोर्सिस न आहिनि। हिकिड़ो त तव्हांखे पंहिंजी रिसोर्सिस ते ॾाढो फोकस रहणो आहे। तव्हां एटलीस्ट तव्हां के टीचर उस्ताद खे तव्हां अगरि रिसोर्सिस ॾियो था त उहा शइ वधीक सुठी इम्प्लीमेंट थी सघे थी। हाणे इहो आहे त अगरि असां वटि रिसोर्सिस न आहिनि त पोइ जेको आहे लाइक टीचर कैन डू समथिंग स्पेशली। जीअं हाणे मूंखे ख़बर आहे त भई हिते यूनिवर्सिटी में या कुझु बि साउंड सिस्टम न आहे, आई ब्रिंग द साउंड सिस्टम विथ माई सेल्फ। मूं वटि बि छा सामान आहे पंहिंजो घर मां खणी ईंदी आहियां ऐं उनखे मां यूटिलाइज़ कंदी आहियां। मूंखे जीअं पढ़ाइणो आहे, तरीक़ो करिणो आहे, मूंखे केरु रोके कोन थो। इट्स नॉट दैट डिफिकल्ट। हाँ, इट्स नॉट डिफिकल्ट, कोई रोके कोन थो तव्हांखे। तव्हांखे बस सिर्फ रिसोर्सिस न आहिनि, यू कैन ब्रिंग योर रिसोर्सिस फ्रॉम योर साइड एंड डू दैट, बिकॉज इट्स योर टीचिंग मैथड। तव्हां पंहिंजो जीअं तरीक़े सां तव्हां उनखे तव्हां के प्रोवाइड करे सघो था ॿार खे, उन लिहाज़ सां प्रोवाइड कयो। हाणे इहो आहे त जेको मुंहिंजे ख़्याल सां 7 मां जेकी कॉल आई हुई उनजी इहा ॻाल्हि हुई त उते एजुकेशन सिस्टम सुठो न आहे, ठीकु आहे। इन लाइ जेको आहे माण्हू करे सघे थो त कुझु एजुकेशनल ड्राइव करे छॾे। हितां जा माण्हू कुझु प्रोफेशनल माण्हू जेके वञनि उते, उन्हनि खे थोरो सो ॿुधाइनि, उस्तादनि खे ॿुधाइनि त भई ही शयूं तव्हां करे सघो था। जीअं हाणे मूंखे स्कूल्स में एज़ अ ट्रेनर घुराईंदा आहिनि, त मां स्कूल्स में एज़ अ ट्रेनिंग उते मां के मटीरियल उन्हनि खे ॿुधाईंदी आहियां भई ही तव्हां करे सघो था, इनहांसमेंट करे सघो था। त इहे सेशन्स रखणु ॾाढा ज़रूरी आहिनि। उन्हनि जे प्रिंसिपल खे खपे त इहो ओवरऑल कराची मां या हैदराबाद मां उस्तादनि खे घुराइनि ऐं ट्रेनिंग ॾियनि। सही, ठीकु आहे। सिखण लाइ कोई का एज ना है, सीखने की कोई एज नहीं है। मैं यहाँ से सीखूंगी, ये मुझसे कुछ सीखेंगी, तो इसमें ना एज लिमिट है, ना कोई शर्म हया है, ना कुछ है। बिल्कुल यही है।
तो इट्स लाइक दैट। सही सही। ऐं हूअं बि हिकिड़ो जेको ट्रेन द ट्रेनर जो जेको हिकु कॉन्सेप्ट आहे जेको कुझु साल अॻु पाकिस्तान में ॾाढो कॉमनली हिकु असां वटि हिकु शइ जेका ईंदी आहे उहा ॾाढो जल्दी वायरल बि थी वेंदी आहे। सो ॾाढो तेज़ी सां वायरल बि थियो पिए, ॾाढो तेज़ी सां साम्हूं बि आयो पिए। पोइ ख़बर न आहे छो हुनजी स्पीड थोरी सी स्लो थी वई। आई गेस उहो हिकु बहितरीन तरीक़ो हो न सिर्फ़ु टीचर्स खे कंहिंखे बि ट्रेन करण जो, चाहे उहो तव्हां कंहिं बि फील्ड खां रिलेट कयो था, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ट्रेनर खे ट्रेन कराए रहिया आहियो त तव्हांजो तमामु जेके माण्हू उन्हनि खां पोइ आहिनि, तमामु जेके तव्हांजा एम्प्लॉई आहिनि, उहे तमामु बि ट्रेन थी रहिया आहिनि उन्हनि जे ज़रिए। सो उहो ॾाढो सुठो कॉन्सेप्ट हो। ख़बर न आहे छो उहो एतिरो कॉमन कोन थियो, पर उहो थियणु खपे हा। एंड आई गेस त टीचर्स खे पढ़ाइणु या टीचर्स खे ट्रेन करणु बि उनजो हिकु हिसो आहे। सो इहो ज़रूरी हुजणु खपे। अच्छा जी, शोभे भाई की तरफ चलते। शोभे, 5 मिनट से ज़्यादा टाइम मिल गया वैसे आपको, अब क्या आ रहा है मार्केट में शोभे भाई? जी, असल में हमारी जो गेस्ट हैं, हमारी बहन है, उन्होंने फरमाइश की थी कि नुसरत फ़तेह अली ख़ान साहब की कोई कव्वाली या कोई गीत उनका, तो एक ट्रेंडिंग कव्वाली है। ये कब फरमाइश थी? हमें तो पता ही नहीं चला। ये कब हुई? ये कब हुआ? क्या हुआ? कैसे हुआ? ये ब्रेक में हमने डिस्कस किया था। हाँ, हमें तो नजर, हम कहाँ थे अनीता साहब, हम कहाँ थे यार? हमें पता ही नहीं चला, वरना हम भी आंखों में बात हो गई यार। अच्छा, ये है तो आइए। जो नजर आर पार हो जाए वही दिल का करार हो जाए, अपनी जुल्फों का डाल दो साया, तीरगी खुश गवार हो जाए, भूल हो जाती है यूं तैश में आया न करो, फासले खत्म करो बात बढ़ाया न करो, ये निगाहें ये इशारे ये अदाएं तौबा, इन शराबों को सरेआम लुटाया न करो। न छेड़ो हमें, हम सताए हुए हैं, बहुत जख्म सीने पे खाए हुए हैं, सितमगर हो तुम खूब पहचानते हैं, तुम्हारी अदाओं को हम जानते हैं, दगाबाज हो तुम सितम ढान वाले, फरेबे मोहब्बत में उलझाने वाले, ये रंगी कहानी तुम्ही को मुबारक, तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक, खुदा के लिए हम पे नजरें न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो, काली काली जुल्फों बंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालो, काली काली जुल्फों के। संभालो जरा अपना आंचल गुलाबी, दिखाओ न हंस हंस के आंखें शराबी, सलूकिन का दुनिया में अच्छा नहीं है, हसीनों पे हमको भरोसा नहीं है, उठाती है नजरें तो गिरती है बिजली, अजा जो भी निकली कयामत ही निकली, जहाँ तुमने चेहरे से आंचल हटाया, वहीं अहले दिल को तमाशा बनाया, खुदा के लिए हम पे डोरे न डालो, हमें जिंदा रहने दो, हमें जिंदा रहने दो ऐ रिश्तेदारों, काली काली जुल्फों बंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों, काली काली जुल्फों के। मैं कशी करवटें बदलती है, जिंदगी साथ साथ चलती है, तुमने डाली है कहकशा नजरें, तुमने डाली है कहकशा नजरें, रास्ते साथ साथ चलते हैं, काली काली जुल्फों के
बंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। निखत साहब, किसकी काली जुल्फे याद आ गई थी? ये तो प्रोग्राम पूछना पड़ेगा। हम बड़ी सीरियस बातें कर रहे हैं यार, मतलब पाकिस्तान का मुस्तकबिल जो है मुस्तकबिल वो आप लोगों के हाथों में, आप काली काली जुल्फे पड़ रही है यार। ये क्या सीन था? ये काली काली जुल्फें सुन रही हूँ, सुन रही हूँ। पहले तो पढ़ के सुनाया होगा ना, फिर सुना होगा। सही। लेकिन आई गेस ये जो छोटे छोटे सेशंस है ना, अगर हम अपने क्लासरूम में भी करना स्टार्ट कर दें तो कितना प्यारा प्यारा माहौल हो जाए। वक्त है ब्रेक जो आई इंशाल्लाह वापस अजी कुछ प्यारी प्यारी म्यू गालियों भी करनी हुआ है, पर उन्हनि सभिनीनि शयुनि खां पहिरीं वठणो आहे ब्रेक। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक। अच्छा जी, कुछ ॼाणणु चाहियूं था। चवंदा आहिनि त असांजा जेके उस्ताद आहिनि उहे नॉर्मल जेका प्रोफेशन हूंदा आहिनि उन्हनि सभिनि खां वधीक जेको उस्ताद जो प्रोफेशन हूंदो आहे उहो थोरो सो वधीक स्मार्ट हूंदा आहिनि। ज़ाहिर उहे स्मार्ट जेके माण्हू आहिनि उहे ठाहे रहिया हूंदा आहिनि, त ज़ाहिर आहे उहे वधीक नॉर्मल प्रोफेशन्स खां वधीक थोरो सो स्मार्ट हिकु प्रोफेशन आहे। उन स्मार्टनेस जो थोरो सो मुज़ाहिरो मां चाहियां थी त असांजे प्रोग्राम में रखिजे। ऐं तव्हांखे हिकु ॾींहं जे लाइ पाकिस्तान, चलो पाकिस्तान पूरे ते नथा अचूं, सिंध जी त ॻाल्हि कयूं। सिंध जो एजुकेशन सिस्टम तव्हांजे हथनि में रखी छॾिजे, छा कंदो तव्हां उन सां? पहिरियों छा कंदो? उनखे शेप करणो आहे, उन एजुकेशन सिस्टम खे छा कंदो? उनखे कीअं शेप कंदो? मुंहिंजी नज़र में त इहो ई आहे त मां जेको आहे पंहिंजी तमामु रिसोर्सिस पंहिंजो खणी ईंदसि जेके प्रोवाइडेड न हूंदियूं आहिनि स्कूल्स में ऐं यूनिवर्सिटीज़ में। उहो त एज़ एन इंडिविजुअल कंदो न, सॼो सिस्टम तव्हांजे हथ में आहे। सॼो सिस्टम मुंहिंजे हथ में आहे। तमामु जेके उस्ताद आहिनि, स्कूल्स आहिनि, ॿार आहिनि, सभु तव्हांजे हथ में आहिनि। फर्स्ट मां उनजी जेके ट्रेनिंग्स वग़ैरह कराइण जे लाइ उन्हनि जे लाइ मां प्लेटफॉर्म ठाहींदसि। वो ज़रूरी आहे, हर कंहिंजे लाइ ज़रूरी आहे। इवन मूंखे बि ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। मूंखे लॻंदो आहे पूरे सिस्टम खे खणी ट्रेनिंग में विच अचे। बिल्कुलु बिल्कुलु सभिनी माण्हुनि खे ट्रेन करणु खपे, है ना? इहो सभिनी खां पहिरियों स्टेप इहो करणु खपे। अच्छा जी, आप क्या करेंगे साहिबा? सिस्टम आपके हाथ में? सिस्टम मेरे हाथ में। हाँ। तो सबसे पहला स्टेप तो मेरा ये होगा कि सबको गैदर करके उनसे उनके इश्यूज़ पे बात करूँगी कि आपको अगर हम आपसे अच्छा आउटपुट चाहते हैं तो आपको क्या प्रॉब्लम्स फेस करती हैं, आप वो बताएं ताकि हम उनको सॉल्व कर सकें। जब उनका सोल्यूशन हो जाएगा तो देन दे विल परफॉर्म ऑसम। और दूसरी बात, जैसा कि कही मिस अनीता ने कि ट्रेनिंग्स और ट्रेन करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि टीचर जिस एज से या जिस दौर से पढ़ के अभी वो टीचर बना हुआ है ना, वो उस दौर का मेंटल लेवल कह लें, आप सराउंडिंग्स कह लें, स्टडी कह लें, कुछ भी कह लें, सब चीज़ें डिफरेंट। अब लेटेस्ट जो दौर है उससे आपको अपने आप को इक्वल करना होगा, तभी आप आज के दौर की नस्ल को फिर आप अच्छे तरीके से पढ़ा सकते हैं। अगर आप अपने दौर के तरीके और उन पे चलेंगे ना तो आप कभी भी सक्सेसफुल नहीं हो सकते। तो इसलिए रिफ्रेशर कोर्सेज भी ज़रूरी हैं, ट्रेनिंग्स भी ज़रूरी हैं, लेकिन उस सबसे बढ़ के जो चीज़ है ना मेरी नज़र में, इम्प्लीमेंटेशन इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट। अगर हम सबको सब कुछ कहते रहें, सब चीज़ें प्रोवाइड भी कर दें, लेकिन अगर वही टीचर जिनको हमने सारा मटेरियल दिया है और लेकिन अगर उस पर इम्प्लीमेंटेशन नहीं है, हमारा चेक एंड बैलेंस नहीं है, तो ऑल द थिंग्स आर बेकार, रफ है वो, फिर कुछ भी फायदा नहीं है। तो चेक एंड बैलेंस भी जरूरी है और आफ्टर इम्प्लीमेंटेशन को मेक श्योर और इम्प्लीमेंटेशन जो है ना वो मोस्ट इम्पोर्टेंट पार्ट। सच बात है कि हमारे पास रूल्स और रेगुलेशंस तो बहुत है, पेपर वर्क तो बहुत है। हाँ बहुत है, सही। ब्लैक एंड व्हाइट में हमारे पास बहुत कुछ है, सब कुछ, और सब चीज कौन है ये सवाल है। सब कुछ ओके है। हाँ, सब कुछ ओके है, उसमें सब कुछ सही है, उसमें स्कूल्स भी पूरे हैं, इंफ्रास्ट्रक्चर भी अच्छा है, वॉशरूम्स भी सही है, सब सही है, पानी का भी बिल आ रहा है, उसमें लाइट का भी बिल आ रहा है, सब पे भी कर रही है गवर्नमेंट हमारी। अच्छा, एक चीज मेरी नजर से गुजरी, ये जो आई थिंक सरजानी का बहुत ही लोएस्ट एरिया है, पता नहीं लियारी बस्ती या कुछ इसी टाइप का ना। तो मैंने आपको बताया ना, मुझे बहुत इंटरेस्ट है मुझे टीचिंग से या इस तरह के काम करने से ना, तो मैं वहाँ पे एक स्कूल में गई थी और इसके लिए मैं गवर्नमेंट को बहुत अप्रिशिएट भी करूँगी। गवर्नमेंट ने जो आजकल फ्रेंचाइज जो ओपन की है ना, वो एक लो एरियाज़ के लिए ना, मैं समझती हूँ बहुत बड़ी बात है, बहुत ज़बरदस्त स्टेप है। बट अगर उसको सही तरीके से लोग फुलफिल कर दें, गवर्नमेंट जो है ना वो अप्रूवल दे रही है अपनी फ्रेंचाइज की, और फिर उसके बाद वो सब कुछ प्रोवाइड भी कर रही है, लाइक बुक्स हैं, कॉपीज़ हैं, स्टेशनरी है,
और मॉन्टेसरी वगैरह के लिए डिफरेंट मतलब जो आजकल की रिक्वायरमेंट है प्राइवेट स्कूल्स की, वो सारा फर्नीचर भी दे रही है। तो इत्तेफाक से मैं जिस स्कूल में गई थी उसको 2nd मंथ था स्टार्ट हुए हुए, और वहाँ पे 200 प्लस बच्चे थे और नियर टू 100 उनके मॉन्टेसरी सेक्शन के थे, जो कि बिल्कुल रफ एंड टफ मतलब बहुत ही वैसे थे। लेकिन उनको टीचर्स जो है ना आहिस्ता आहिस्ता उन्होंने 2 लेवल कर लिए थे। एक वो बिल्कुल जो न्यूली अभी आए थे उस इदारे में, उस स्कूल में, उस फ्रेंचाइज में, और देन सेकंड वो जिन्हें 15-20 डेज हो गए थे। तो देयर इज अ बिग डिफरेंस कि जो नए बच्चे आए थे वो बुरे हाल में, ना चप्पल ना कपड़ों का कुछ, ना बाल वाल, और जो 15 to 20 डेज हो गए तो उनको टीचर्स ने इतना मतलब अपग्रेड कर दिया था कि वो बड़े अच्छे डिसेंट लग रहे थे वो अपने घर के ही कपड़ों में, लेकिन वो बड़े अच्छे थे, मतलब नीट एंड क्लीन भी थे, प्रॉपर थे। तो इत्तेफाक ये या गुड लक मेरी ये कह लें कि मेरा और ट्रस्ट बिल्ड हुआ कि मेरे सामने ही 2 ट्रक आए माशाल्लाह गवर्नमेंट की तरफ से, जिसमें कि एक में मॉन्टेसरी का वो बहुत ही कलरफुल चेयर्स और टेबल्स का पूरा सेट था, उसमें वो था, और एक में कारपेटिंग थी, कारपेट्स थे और बुक्स थी, कॉपीज थी, और इसके अलावा ना कबर्ड्स वगैरह थी, शेल्फ थे, मतलब जैसा मैंने प्राइवेट स्कूल्स में देखा था ना मॉन्टेसरी सेक्शन में, वही वहाँ वो सारा मटेरियल वहाँ प्रोवाइड किया गया था। अच्छी चीजें भी हो रही तो है। मुझे बहुत अच्छी लगी ये बात। मैंने कहा कि ये तो वो उस पर मुझे उन्होंने बताया कि मिस ये सिर्फ हमारा स्कूल नहीं है, गवर्नमेंट की इस पे शर्त है कि मतलब पता नहीं कितने किलोमीटर तक कोई गवर्नमेंट का स्कूल ना हो, वहाँ पर वो फ्रेंचाइज मतलब ओके करते हैं, पूरा एक प्रोसीजर है उसका, देन उसके बाद अप्रूवल हो जाती है, और देन फिर आप फ्री ऑफ कॉस्ट एडमिशन हो रहे थे वहाँ पे। तो मुझे बहुत अच्छा लगा था ये। बिल्कुल, और मैं हमेशा यही चाहती हूँ कि जो हमारे पास अच्छी चीजें होती हैं उसको भी इनहेंस करना चाहिए ना, वही बात ना, एप्रिसिएशन जरूरी होती है, बहुत जरूरी, वो किसी फील्ड की भी हो, किसी की भी हो, किसी की भी है। बिल्कुल, हम बच्चों के बारे में बात कर रहे थे कि उनको अप्रिशिएट करें, उनको मोटिवेट करें। मुझे लगता है हमारी गवर्नमेंट को भी मोटिवेट करने की जरूरत है। और क्या अच्छा स्टेप था, मुझे बहुत अच्छा लगा ये देख के। मैंने कहा वाकई हम हर बात में मतलब सॉरी टू से कि मतलब ब्लेम कर देते हैं गवर्नमेंट ये नहीं करती, वो नहीं करती, लेकिन जो गवर्नमेंट कर रही है उसको भी तो थोड़ा हम अगर अप्रिशिएट करें, इनहेंस करें, तो इससे भी ज़्यादा की उम्मीद की जा सकती है। बिल्कुल की जा सकती है, और वही बात आ जाती है कि करने को तो बहुत सारी चीज़ें हो सकती हैं, लेकिन वो जो विलिंगनेस है वो यहाँ से आनी चाहिए। वो जब यहाँ से आती है तो फिर चीज़ें इसी तरह नज़र आती हैं जिस तरह आपने देखी। अच्छा, हिते किथे जैसा गल्हाए रियासी त NPL जो भी जिक्र थियो, मां ज़रूर चाहींदमि त उन जे हवाले सां बि प्रोग्राम में लफ़्ज़ रखजनि, ऐं उन जो हिकु जेको कॉन्सेप्ट आहे उहो बि माण्हुनि खे सम्झाइजे, ऐं उहो बि आई गेस हिकु सुठो स्टेप आहे माण्हुनि खे ट्रेन करण जो, हिकु वॾो सुठो स्टेप आहे। उन जे बारे में बि, उन जे बारे में अवेयर बि कजे माण्हुनि खे, उन जे हवाले सां चवंदमि त लफ़्ज़ रखजनि। इस NLP इज़ अ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, जो कि मैंने अपने भाई से ही किया है। छोटे भाई है मेरा, ही इज़ अ ट्रेनर, प्रोफेशनल ट्रेनर ऑफ NLP प्रैक्टिशनर, सो आई हैव डन, आई वाज द फर्स्ट बैच ऑफ दैट, एंड अरसलान लाड़ेक, ही इज़ अ पब्लिक फिगर, एंड उनमें इहो आहे त तव्हांजी जेके आहिनि कॉर्पोरेट सेक्टर जा माण्हू हुजनि या टीचिंग लाइन जो हुजे, उनमें इहो हूंदो आहे त काफ़ी शयुनि में असां उलझायो रहंदा आहियूं, असांखे डायरेक्शंस ख़बर न हूंदियूं आहिनि, व्हाट टू डू, व्हाट टू नॉट टू डू। तो उनमें इहो आहे त तव्हांजी NLP प्रैक्टिशनर इज़ लाइक अ काउंसलिंग टाइप की हूंदी आहे, वेयर यू गेट योर सोल्यूशंस बाय योर सेल्फ। असांजी काउंसलिंग थींदी रहंदी आहे, क्वेश्चन्स हू पुछंदो रहंदो आहे, they ask and we are just giving the solutions ourselves. असांखे हुआ अकेले में ॻाल्हि समझ में नहीं दी आहे ॻाल्हि बि, when the trainer is asking us, when the coach is asking us, we are giving the solutions. He says there is no problem at all, you just needed a counseling, that's it. ऐं हू इलाही प्रोफेशनल माण्हू बि करनि था, it's a very good field, and I should recommend everyone to just join this NLP sessions. It's very good for everyone. सही, ऐं ही आई गेस असां वटि शायदि NLP एतिरो ज़ाहिर कॉमन न आहे, एतिरो माण्हू हुन जे बारे में अवेयर न आहिनि, बट आई गेस काउंसलिंग जो को बि फॉर्म हुजे न, उहो हर शोबे में हर जगह ते तव्हांखे हेल्प आउट कंदो आहे। ऐं मोस्ट ऑफ द पीपल उहे आहिनि असां वटि, स्पेसिफिकली असां वटि, असांजे ख़िते में, जिनखे काउंसलिंग जी ज़रूरत आहे, जेके बेसिकली जेके इन वेरी सिंपल वर्ड्स भटकियल आहिनि, जिनखे पंहिंजूं मंज़िलूं ख़बर न आहिनि पर उहे हली रहिया आहिनि, ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे जॾहिं मंज़िल ख़बर न आहे, तव्हां हली रहिया हूंदा आहियो त उहो कॾहिं सफ़र ख़तमु कोन थींदो आहे। सो उन सफ़र खां बचण जे लाइ, चाहे उहो अंग्रेज़ी जो हुजे या उर्दू जो हुजे, सिंधी जो हुजे, उन सफ़र खां बचण जे लाइ तव्हांखे वाकई में काउंसलिंग जी ज़रूरत पवंदी आहे, ताकी तव्हां सम्झी सघो त बेसिकली तव्हांखे वञिणो किथे आहे, ऐं किथे वञी तव्हांजो उहो फुल स्टॉप, उहो मार्क कहिड़ो आहे जिथे तव्हांखे
पहुचणो आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु ज़रूरु चाहींदमि, छो त असांजा काफ़ी सारा नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं काफ़ी सारा उहे माण्हू बि आहिनि जेके टीचिंग सां बि रिलेटेड आहिनि, काफ़ी सारा उहे माण्हू आहिनि जेके न बि आहिनि पर उहे रिलेटेड आहिनि, बिकॉज़ ज़ाहिर आहे टीचर्स त उन्हनि बि ॾिठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में। उन्हनि जे लाइ पंहिंजे एक्सपीरियंस मां कहिड़ो उहो हिकु पार्ट हूंदो जेको तव्हां चवंदो त हीउ मूं अपनायो हो, जंहिं मूंखे कामयाबी ॾिनी ऐं उहे ॿिया माण्हू अपनाए सघनि? मूंखे पंहिंजी हिकिड़ी उस्ताद जी ॻाल्हि यादि आहे। मां इलाही जेको आहे न, मुंहिंजे अंदरि दिलि में ख़ौफ़ हूंदो हुयो, हूंदी मां ज़हीन हुयसि ॾाढी, पर ॾाढो ख़ौफ़ हूंदो हो। मां कंहिंजा बि जेको आहे ॻाल्हाए कोन सघंदी हुअसि साम्हूं कंहिंजे बि। त मुंहिंजी हिकिड़ी उस्ताद हुई, अल्लाह उनखे मग़फ़िरत फरमाए, शी इज़ नो मोर, एंड उहा मूंखे मिली हुई फर्स्ट ईयर में। आई वॉज इन बीकन हाउस हैदराबाद। त उते मूंखे उन सॼे ॿारनि में ॾिठो त शी इज़ द ओनली साइलेंट पर्सन सिटिंग ओवर देयर एंड शी नीड्स सम गाइडलाइन। त उन मूंखे उन पतां पिक कयो, मूंखे चयईं त तूं छो एॾी नर्वस आहीं? मुंहिंजो आई डोंट नो मिस, मूंखे बसि मूंखे का ॻाल्हि सम्झ में कोन थिए। जब मां लिखां थी त मूंखे लॻे थो मां ग़लति थी लिखां, अगरि मां ॻाल्हायां थी त मूंखे लॻे थो मां ग़लति थी ॻाल्हायां। देन शी डिड काउंसलिंग। हालांकि हुनजी जॉब सिर्फ़ु एतिरी आहे त सिर्फ़ु क्लास में पढ़ाए हली वञे, बट शी गेव मी अ टाइम। उन मूंखे टाइम ॾिनो एंड आई जस्ट उन मूंखे मुंहिंजी एनर्जी एॾी मुंहिंजी बूस्ट कई त हाणे मां उहा ई शइ जेकी मां चवां थी त मां पंहिंजी उस्ताद मां ई सिखी हुयसि, हाणे मां उहा ई शइ पंहिंजे स्टूडेंट्स सां कंदी आहियां। एग्जैक्टली। वाह। त मां चवंदी आहियां मूंखे भले होशियारु ॿारु हुजे, कीअं बि हुजे, पर हिकिड़ो ॿारु अगरि कोई डिप्रेस्ड आहे या कोई इमोशनली डाउन आहे त उनखे मां कीअं खणी अचां अॻियां। सही। त इहो मुंहिंजो मोटिव हुयो। ऐं उन खां पोइ मां जेको आहे न आई यूज़ टू प्रेज़ हर, ऐं उनखां पोइ मां वरी मिली न आहियां। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ज़िंदगी में हमेशह तव्हां सां गॾु हली रहंदियूं आहिनि। हा, तव्हांजे साम्हूं न हूंदियूं आहिनि, बट उहे हमेशह तव्हां सां गॾु हली रही हूंदियूं आहिनि। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त असां हर इंसान, जीअं हर ॿार जो पढ़ाइण जो या उनखे सम्झण जो तरीक़ो अलॻि आहे, उअं ई हर इंसान जेको आहे उहो डिफरेंट आहे। ऐं हर इंसान जी जेका लर्निंग जी जेका कैपेसिटी आहे उहा बि डिफरेंट आहे, सम्झण जी कैपेसिटी डिफरेंट आहे। समटाइम्स तव्हांखे ख़बर न हूंदी आहे, पर तव्हांखे कंहिंजी ज़रूरत हूंदी आहे। इट्स नॉट ओनली योर टीचर। काफ़ियुनि जॻहियुनि ते ईअं बि थींदो आहे त तव्हांखे कंहिंजी ज़रूरत हूंदी आहे ऐं तव्हां योर सेल्फ तव्हांखे ख़बर कोन हूंदी आहे त शायदि उनजो सोल्यूशन किथे आहे। सो असां वटि अहिड़ा जेके मेंटोर्स आहिनि, जेके बि काउंसलर्स आहिनि, जेके बि मोटिवेशन ॾियनि था कंहिं बि फॉर्म में, उन्हनि तमामु माण्हुनि खे एक्चुअली सलाम आहे, बिकॉज़ उहे आहिनि तंहिं करे असां वटि सुठा माण्हू जेके आहिनि असांजे साम्हूं अचनि था। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जी यादि खे त असां पूरो नथा करे सघूं, बट येस उहे अॼु बि यादि आहिनि। इहो मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां ख़ूबसूरत पॉइंट आहे। त उहे अॼु बि यादि आहिनि ऐं अॼु बि उहे लफ़्ज़नि में तव्हां सां गॾु आहिनि ऐं उहे हमेशह रहंदा बि। अच्छा, जॾहिं उस्तादनि जी ॻाल्हि थिए थी त ज़रूरु, बिकॉज़ ज़ाहिर प्रोग्राम खे अॻियां वधाइणो आहे, त अॻियां वधाईंदे निगत साहिबा आपकी तरफ ही मैं आना चाहती हूँ। आपके एक्सपीरियंस में कौन सी ऐसी चीज़ है जो आप कहेंगी कि ये मेरी ज़िंदगी का ये एक्सपीरियंस है जो मैं किसी और को देना चाहती हूँ? किसी की बेहतरी के लिए कोई ऐसा एक्सपीरियंस, कोई ऐसी चीज़ जो आपने अपनी ज़िंदगी में अपनाई हो? हाँ बिल्कुल। वैसे तो खैर मेरा जो ये मैसेज है वो सबके लिए है, लेकिन स्पेशली मैं टीचर्स के लिए ये कहूँगी जो अभी इस प्रोफेशन में हैं कि कभी भी स्टूडेंट को डिग्रेड ना करें, कभी भी डिग्रेड ना करें। अगर आपने एक बार डिग्रेड किया ना तो वो बहुत पीछे चला जाता है वो। और बाज़ बच्चे तो उसको बहुत ज़्यादा अगर उसको अपने ऊपर सवार कर लेना तो वो फिर पॉजिटिविटी में तो जाएंगे ही नहीं, वो फिर नेगेटिविटी की तरफ जाते हैं। तो कभी भी अगर आप फील भी करें क्लास में किसी भी बच्चे में कोई भी चीज़, तो उसको सेपरेटली आप बताएं। अगर आपको लगता है कि कोई बच्चा जो है ज़्यादा शोर करके वो आपको डिस्टर्ब कर रहा है या व्हाटएवर कुछ भी आप उसके अंदर नोटिस करती हैं ना, तो आप ज़रूर उसको अकेले में उसको पूछें, उससे कहें कि मतलब इस जो आप कर रहे हैं उसके बैकग्राउंड पे है क्या रीज़न, क्यों आप इस तरह करते हैं। तो मैंने इस तरीके से बहुत कामयाबी हासिल की है। और बच्चा जो सुनने में आता था, जाते ही जब हम किसी नए स्कूल में जाते हैं ना, ज्वाइन करते हैं, तो फ़ौरन जो बच्चे होते हैं फ़ौरन वो किसी के बारे में, मिस ये तो बहुत वो हैं, और मिस ये तो बहुत वीक है, मिस ये तो बहुत टॉकेटिव है, मिस ये। मैं कहती हूँ इट्स ओके, आई विल ऑब्जर्व।
थैंक यू। वहीं पे सब बंद, और देन फिर आप उन्हीं बच्चों से जो है ना वो बात कर लें, उनको पूछें, तो वो कोई ना कोई रीज़न होता है, हाँ, तो और ना बस सिर्फ उसको IQS सॉल्व कर स्कूल दें। में, ये तो मेथड आप जिंदगी में भी अपनाएं। जिंदगी में भी हर जगह तो, अप्लाई कर सकते हैं। हाँ। मैं कभी भी किसी को डिग्रेड नहीं करती, कर सकती भी नहीं, और करना भी नहीं चाहिए। करना भी नहीं इंसान चाहे चाहिए। किसी भी बिल्कुल। लेवल में हो, आप करना चाहिए। अनीता के याद जे क्या हुआ घड़ी भी अच्छी पनी टीचर याद, गिव मी योर हैंड, आर यू ओके, टेक अ डीप ब्रेथ, कम ऑन, डू इट विद मी, इनहेल एंड एक्सहेल, या इनहेल एक्सहेल, आर यू ओके? या आई एम ओके। असांखे पाणी खपे, हिते वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हियूं त ॾाढियूं ख़ूबसूरत थी रहियूं आहिनि, ॻाल्हियुनि में कुझु यादूं बि आहिनि जेके ख़ूबसूरत जेके आहिनि उहे यादि अची रहियूं आहिनि। अच्छा, को माण्हू अहिड़ो ज़िंदगी में हूंदो आहे न जेके असां हमेशह, असांखे ईअं लॻंदो आहे त ॾुख सिर्फ़ु तव्हांजे ब्लड रिलेटिव्स जेके आहिनि सिर्फ़ु उन्हनि जो थींदो आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके, कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके ब्लड रिलेशन्स खां बि इलाही ख़ूबसूरत हूंदा आहिनि, ऐं कुझु अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जेके शायदि हिकु ॾींहं जा हुजनि, कुझु लम्हनि जा हुजनि, पर उहे हमेशह यादि रहिजी वेंदा आहिनि। सो उन्हनि रिश्तनि मां ई को हिकु रिश्तो हो जेको अॼु हींअर ताईं माशाल्लाह अनीता साहिबा खे यादि आहिनि, ऐं उहो उन्हनि जी जेका यादि आहे उहा, उनखे ज़ाहिर आहे असां उनखे फुलफिल त नथा करे सघूं, बट येस उन्हनि जी यादि में असां कुझु सुठा लफ़्ज़ ज़रूरु चई सघूं था। अनीता साहिबा हींअर, you know, let's suppose that she is sitting right in front of you, ऐं हींअर तव्हांखे मौक़ो पियो मिले to thank her, to say anything you want to say, छा चवंदो उन्हनि खे? You are the best. You are the You are best. the best. उहा त ज़ाहिर आहे एतिरा सुठा स्टूडेंट्स उन्हनि ॾिना आहिनि, दैट मीन्स शी वॉज द बेस्ट। सो कॾहिं स्कूल खां पोइ कॾहिं मुलाक़ात कोन थी, कॉलेज खां पोइ, सॉरी? No, I met her once. अच्छा, Yeah. ओ किथे, कॾहिं थियो इत्तेफ़ाक़? When I did my intermediate and I was doing my graduate. पोइ अच्छा, उहा फील ई अलॻि हूंदी आहे न जॾहिं तव्हां स्कूल कॉलेजिस खां पोइ तव्हां पंहिंजे उस्तादनि सां मिलो। And she was very happy. And she said, oh my God, you are doing your graduation now? I said, yeah. So she said, which field you are doing? I said, computer science. So we, oh, great, nice. And she was so happy to see me and lively like this. Because मां जेके आहे न बचपन खां वठी चुप हूंदी हुयसि, ॻाल्हाईंदी कोन हुयसि. And she made me talk. अच्छा, I'm very amazed or surprised or, you know, whatever the word you want to take, but I have never seen any student crying for her teacher or for her mentor. How is this happening? Maybe the attachment. But how I really can't understand that much strong attachment with your teacher. Yes. How is that even possible? ये है ना कि हाणे जेको असांजी जेकी जनरेशन जेकी 90s जी हूंदी हुई, इट वॉज वेरी गुड। उन वक़्तु जेके आहे न उस्ताद जी इज़त बिल्कुलु इलाही हूंदी हुई। उहा हाणे उहा जेकी आहे न रिस्पेक्ट ऐं उहा इज़त, उहा अटैचमेंट हाणे घटि थी वई आहे। वेरी ट्रू, Exactly. वेरी ट्रू। ईअं ई आहे। ऐं ज़ाहिर आहे त वक़्तु चेंजिंग सां चेंज थी रहियो आहे, उन सां गॾु शयूं बि ज़ाहिर चेंज थी रहियूं आहिनि, ऐं ज़ाहिर रिश्ता जेके आहिनि उहे चेंज थी रहिया आहिनि। हाणे त असां वटि पंहिंजनि रिश्तनि लाइ टाइम न आहे, जेके असांजा ब्लड रिलेटिव्स आहिनि असां वटि उन्हनि जे लाइ टाइम न आहे। त उस्ताद जेको कुझु कलाकनि लाइ असां सां मिले थो ऐं कुझु अरसे लाइ मिले थो, उनजे लाइ टाइम निकिरे ऐं ज़ाहिर एतिरी जेका आहे उहा अटैचमेंट निकिरे, इहो इलाही मुश्किल हाणे नज़र अचे थो। अच्छा, हिते ज़ाहिर काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, काफ़ी सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां प्रोग्राम में ज़ाहिर शामिलु कयूं। उहे ॻाल्हियूं जेके हुननि तव्हांखे कयूं उहे असां प्रोग्राम में शामिलु कयूं। शायदि उहे ॻाल्हियूं, उहे शयूं शायदि मोटाइजी न सघनि, पर आई एम श्योर त उहे जेके ॻाल्हियूं तव्हां थोरी देरि पहिरीं ॿुधाए रहिया उहे ज़रूरु तव्हां पंहिंजे स्टूडेंट ताईं ज़रूरु तव्हां ट्रांसफ़र करे रहिया हूंदो। उहे ई लफ़्ज़ तव्हां पंहिंजे, उहा ई मोटिवेशन तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे ज़ाहिर ज़रूरु ॾेई रहिया हूंदो। सो सम हाउ हीउ जेको साइकिल जेको हुननि खां स्टार्ट थियो हो, एंड यू नेवर नो त उन्हनि जो साइकिल किथां स्टार्ट थियो, सो उहो साइकिल अॼु बि हली रहियो आहे। अॼु बि हिन दुनिया में शायदि इंसान
जेको आहे उहो हिन दुनिया में नथो रहे, पर उहो साइकिल जेको आहे उहो हलंदो रहे थो। अच्छा, टेल मी समथिंग, त तव्हां ज़ाहिर आहे एॾे प्यारे प्रोफेशन सां गॾु आहियो, प्यारे प्रोफेशन सां गॾु हली रहिया आहियो, सो पर ज़ाहिर आहे बीइंग अ फीमेल असां तमामु जेके आहिनि असांजी जेके औरतूं आहिनि, जेके टीचर्स आहिनि, उहे ज़ाहिर आहे डिफरेंट शयुनि सां डिफरेंट स्ट्रगल्स करे जेके आहिनि उहे पोइ कंहिं मुक़ाम ते पहुचनि थियूं। सो ज़रूरु मां इहो बि ॼाणणु चाहींदमि त एज़ अ फीमेल तव्हांखे हिन प्रोफेशन में केतिरियूं उहे परेशानियूं आहिनि जेके झेलणियूं पियूं या केतिरियूं स्ट्रगल्स आहिनि उहे करणियूं पियूं? एक्चुअली मां अगरि पंहिंजी ॻाल्हि चवां त बीइंग अ सिंगल मदर एंड बीइंग अ किड्स ऑफ 2 मदर्स, मतिलबु की मुंहिंजा 2 ॿार आहिनि, उन सां रहणु ऐं उन सां जेके पंहिंजी ज़िंदगी खे स्ट्रगल सां के फाइट करणु, दुनिया सां फाइट करणु इज़ वेरी डिफ़िकल्ट फॉर मी। हाणे मूंखे ॿियनि जी ख़बर कान्हे की उनजी छा स्ट्रगल्स आहिनि, भई मुंहिंजी स्ट्रगल्स इहा हुई त जेकी मां पंहिंजी टेन्योर में हिकिड़ो तव्हांजी पूरी हिकिड़ी लाइफ आहे, तव्हांजी पूरी फैमिली आहे, देन व्हेन द फैमिली ब्रेक्स, उनखां पोइ तव्हांखे पंहिंजा ॿार संभालणा आहिनि ऐं उनखां पोइ तव्हांखे वरी पंहिंजी दुनियादारी बि निभाइणी आहे। त उन में सभिनीनि में मुंहिंजो जेको बेस्ट पार्ट हो माय फादर। I'm sorry, but this I don't want this to do, but you know, कॾहिं इमोशन्स एतिरा स्ट्रॉन्ग थी वेंदा आहिनि जो तव्हांखे you are a very brave woman. I have seen my mother going through such time. She was also a single parent. असांखे जीअं उन्हनि पालियो आहे, I can totally understand तव्हांजी हिन वक़्तु छा फीलिंग आहे, केतिरियूं मुश्किलातूं हूंदियूं जेके तव्हां झेलियूं आहिनि। But you know what is the best part? That you are still fighting with the world. You are still standing there. तव्हां किथे तव्हां किरिया न आहियो. That is the best part of yours and of every woman. मां जेतिरियूं बि माइरूं भेनरूं जेतिरियूं बि असांखे ॾिसी रहियूं आहिनि, मां उन्हनि जे लाइ बि इहो चवणु चाहियां थी त जेके सिंगल पेरेंट थी पंहिंजे ॿारनि जी परवरिश कनि थियूं ऐं सुठे मक़ाम ते पहुचनि थियूं, इज़तदार मक़ाम ते पहुचनि थियूं, लिटरली उन्हनि तमामु माउरनि खे सलाम आहे, उन्हनि तमामु माण्हुनि खे सलाम आहे। अनीता, अॼु तव्हां रोई रहिया आहियो। आई नो आई कैनॉट स्टॉप योर टीयर्स, बट मां लिटरली मां दिलि सां तमामु उन्हनि औरतुनि जी इज़त कयां थी जेके तव्हां वांगुरु बहादुरी सां विढ़ी रहियूं आहिनि। सो यू आर नॉट क्राइंग एनी मोर, ओके? कम ऑन, स्माइल, कम ऑन, बी हैप्पी। सो लेट्स सिंग अ सॉन्ग टुगेदर। चलो, कहिड़ो गानो यादि पियो अचे अनीता? टेल मी। को अहिड़ो गानो जेको यादि अची रहियो हुजे? यू नो, सीइंग योर लाइफ and being happy, alhamdulillah, being successful, mashallah, being with very good kids, छा याद तो चे? Anything motivational. Anything, यार कोई ये जो काली जुल्फे आई थी, बताए जरा, अब गाना बताए जरा, इस माहौल में गाना बताए जरा। तो खुद भी कोई अच्छा सा ऐसा चिल सॉन्ग जो लविंग भी हो ना, जबरदस्त सा। हाँ भाई कोई गाना बताए, हमने गाना है साथ, शोभी भाई। यार ये कोई खत्म नहीं होता, यहाँ किसी को याद है कोई गाना? क्या खाना बनाए? कुछ भी, ऐसे कुछ भी और कोई भी, बस। यार याद तो बड़े आ रहे हैं, लेकिन क्या करें, उसे मौजू पे नहीं है। वो कभी जिंदगी में गायन जो सीखे, सोचो। My voice is not so good. यार we are the judges, we'll decide it's good or not. ऐसा डिसाइड करना है। दोस्ती ऐसा नाता। हाँ, दोस्ती ऐसा नाता। दोस्ती ऐसा नाता, ये कौन सा गाना है वैसे? अरे इतना अच्छा सॉन्ग है। दोस्त होने से भी महंगा, दोस्ती ऐसा नाता। चलो हम सुनने वाले, हम ये गाना सुन सकते हैं। मेरी आवाज अच्छी नहीं है। यार सुन लेंगे ना हम आपकी आवाज? आवाज। सुन लेंगे, हम आपके पीछे गाएंगे। हाँ भाई, नहीं ऐसा नाता। आपको आती है गाना? नहीं, मुझे भी नहीं आता। हम माइनस है इस बात में। शोभी भाई को भी नहीं आता। शोभी भाई ने मेरा ध्यान पे, ये सिर्फ आप ही को आ सकता है, हमें नहीं आता भाई। नहीं आता था, हमें ये सिर्फ आप ही को आ सकता है। अच्छा ये बताएं, ज़ाहिर है अनीता तो एक बड़े मुश्किल वक्त से गुजरी हैं, लेकिन अदरवाइज भी मुझे ऐसा लगता है कि औरत को बहुत ज़्यादा स्ट्रगल करनी पड़ती है, चाहे वो किसी फील्ड में भी हो। आई एम श्योर आपने भी बहुत सारी मुश्किलातें देखी। बिल्कुल, विद हस्बैंड भी और विदाउट हस्बैंड, दोनों सूरतों में औरत को ही स्ट्रगल करनी पड़ती है। अगर वो अपने बच्चों को चाहती है ना एक अच्छा मुस्तकबिल देना, तो सारा क्रेडिट गोज टू मदर्स। ऐसा ही है। अच्छा, क्या ऐसी वुमेन एम्पावरमेंट के लिए ज़रूर चाहती हूँ कि मेरे प्रोग्राम में अल्फाज रखे जाएं, क्या ऐसी पावर वुमेन की है जो हम समझ नहीं पाते हैं?
हमें नज़र नहीं आती, हम खुद को फॉर ग्रांटेड ले रहे होते हैं और हमें ऐसा लगता है कि शायद हम घबरा जाएंगे। मर्द सोसाइटी का एक बहुत प्यारा हिस्सा है, मैं सबकी रिस्पेक्ट करती हूँ, लेकिन अगर किसी फैमिली में नहीं है, लाइक आई एम फ्रॉम द फैमिली जिसमें मेल मेंबर नहीं थे, हम 4 बहनें थी, मेरी मदर थी, वी वर ऑल यू नो गर्ल्स एंड वुमेन्स, तो अगर नहीं है तो क्या करे, वो जिंदगी ख़त्म कर दे, वो क्या करे? ऐसी कोई एम्पावरमेंट वाली बात निगहत साहिबा आपके अल्फाजों में, और उसी के साथ इंशाल्लाह हम वाइंड अप की तरफ भी जाएंगे। कोई ऐसी आपके एक्सपीरियंस के थ्रू कोई ऐसी पावरफुल मैसेज जो मैं अपने नाज़रीन को देना चाहती हूँ? एक तो फीमेल्स कभी भी अपने आप को कम ना समझें। वो अगर किसी बात का अज़्म कर लेना तो फिर कोई भी उन्हें ना रोक सकता है और ना ही उनको उनकी उस मंजिल तक पहुंचने से मतलब रोक सकता है। और वो अपना जो भी उनका एम या जो भी गोल ऑफ लाइफ होता है वो उसको अचीव कर लेती हैं। ख़वातीन की बस यही बात सबसे ज़्यादा अच्छी है कि वो टारगेट ओरिएंटेड होती हैं। कोई भी टारगेट हो, चाहे वो बच्चों को लेके हो, फैमिली को लेके हो, किसी भी हवाले से हो, वो उसको अचीव करने में ना वो सारा सेक्रीफाइस कर लेती हैं। घर भी मैनेज कर लेती हैं, जॉब भी कर लेती हैं, बच्चों को भी देख लेती हैं, सब चीज़ कर लेती हैं। ऐसे ही है। चलिए भी अनीता जल्दी से तहां जो भी कोई ॾाढो स्ट्रॉन्ग मैसेज मां चाहियां थी असांजी जेका जेकी औरत आहे उन तां वञे। असांजे मर्द हज़रात अहिड़ियूं हरकतूं कंदा आहिनि जहिड़ियूं आवाज़ होती रहे, उहो आहे को अहिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज जेको असांजे नाज़रीन खे ॾियणु चाहियो। मां बस तूं चवंदसि त वुमन इज़ नॉट कमज़ोर ना आहे, औरत की कमज़ोर ना आहे, शी इज़ वेरी स्ट्रॉन्ग एंड उन लाइ जेको आहे कि उनजा ॿार उनजी ज़िंदगी आहिनि ऐं पंहिंजो पाण खे फस्ट पंहिंजे पाण खे ॾिसणु खपे त पंहिंजी पाण सही हूंदो त वो ॿारनि खे बि ग्रूम करे सघे थी। वेरी ट्रू। एंड देयर इज़ नथिंग लाइक दैट कि वो औरत कुछ करे कोन थी सघे। औरत जॉब भी कर सघे थी, औरत घर भी संभाले सघे थी, औरत बाहर भी निकल सके थी। यही है, शी इज द स्ट्रॉन्गेस्ट पर्सन। बिल्कुल 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 यही है। और यहाँ पे बात फिर वही आ जाती है कि एक जिसने तालीम हासिल नहीं की उस औरत में और एक एजुकेटेड लेडी में बस यही फ़र्क है कि वो हार जाती है। जो तालीम हासिल नहीं करती वो हार जाती है माशरे के आगे, मर्दों के आगे और सोसाइटी के आगे। लेकिन जो एक एजुकेटेड लेडी होगी ना वो कभी हार नहीं मानती। वाह, बहुत ही प्यारी बात, बहुत तो ही अच्छी एजुकेशन इज द बात मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट ऐसे ऑफ आवर ही लाइफ। है। और वाकई में सच ॻाल्हि आहे, इहो हिकु नंढो मैसेज आहे अॼु के मुंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए तमामु उन्हनि माउरनि जे लाइ जेके मूंखे ॾिसी रहियूं आहिनि, पंहिंजी धीअरुनि खे तालीम नथियूं ॾियनि। यकीन कयो, तालीम उहा ताक़त आहे। मूं पंहिंजी मदर खे पंहिंजो ज़ेवर विकिणंदे, पंहिंजूं शयूं विकिणंदे, उधारूं खणंदे ॾिठो आहे, जस्ट फॉर असांजी तालीम जे लाइ, असांजी एजुकेशन जे लाइ। ऐं अॼु उहो जेको पहलू आहे सिक्के जो उहो कंहिंखे यादि बि कोन्हे। अॼु उहो पहलू घर में डिस्कस ई कोन थींदो आहे, बिकॉज छो त उन्हनि तमामु मुश्किलातुनि खां पोइ हिकु स्टैंड करे असां उहे सभु शयूं हासिल कयूं आहिनि जिन जे पोयां माण्हू हूंदा आहिनि ऐं उन्हनि वटि फैसिलिटीज़ बि हूंदियूं आहिनि, तॾहिं माण्हुनि खे ॿारनि खे तालीम कोन ॾींदा आहिनि। सो तालीम हिकु इलाही इम्पॉर्टेंट शइ आहे। उनजी तालीम ऐं तरबियत उन सां गॾोगॾु उनजी इम्पॉर्टेंस सम्झो ऐं पंहिंजे ॿारनि खे उहो ॾियो। न ई त पंहिंजो ज़ेवर, पंहिंजूं तमामु शयूं उन्हनि जे जहेज़नि लाइ रखियो, उन्हनि खे उन टाइम ते ॾियो जंहिं टाइम ते इहो तालीम उहो ज़ेवर आहे जेको कॾहिं बि पुराणो कोन थींदो। सो उहो ज़ेवर ॾियो, उहो वधीक बहितर आहे। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं करण जे लाइ। आख़िर में जी वेंदे वेंदे शोभी भाई असां सां गॾु आहिनि। शोभी भाई जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। शोभी भाई क्या शामिल हुआ? शोभी क्या शामिल हो रहा है? शोभी आप क्यों साइलेंट मोड में चले गए? शोभी भाई हमें अकेला हूँ यहाँ। 1 2 3 4 5 6 7 लोग हैं शोभी भाई आपके साथ। नहीं, अच्छा सा एक खूबसूरत गीत राहत फ़तेह अली ख़ान से। ओहो जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। चले जी, राहत फ़तेह अली साहब जो गानो भी इंशाल्लाह एंजॉय कयूं था। तव्हां सां इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शोभी भाई। आ जाओ मेरी जान, मेरे दिल का जहां, मांगे तेरी खबर, ढूंढे तेरा निशान, हो लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन,
लगन लगी तुमसे मन की लगन। गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, तेरे बिन तरसे नयन। एक शेर और इसमें याद आ रहा है। हम नवाज़ आएंगे मोहब्बत से, जान जाएगी और क्या होगा। जाने इस दिल का हाल क्या होगा, जाने इस दिल का हाल क्या होगा। जान जाएगी और क्या होगा, और क्या होगा। जान जाएगी और क्या होगा। जाने इस दिल का हाल क्या होगा, जाने इस दिल का हाल क्या होगा। तेरा वादा अगर वफा होगा, और क्या होगा। तेरा वादा अगर वफा होगा। कहना गलत गलत, कहना गलत गलत तो बताना सही सही। कहना गलत गलत तो बताना सही सही। ये सुबह सुबह चेहरे की रंगत उड़ी उड़ी। मेरे लिए ये शेर, मेरे लिए ये सुबह सुबह चेहरे की रंगत उड़ी उड़ी। मैंने पूछा कि कल शब कहाँ थे, पहले शर्माए मुझसे वो बोले, आप ये बात क्यों पूछते हो जो बताने के काबिल नहीं। ये सुबह चेहरे की रंगत उड़ी उड़ी। कल रात तुम कहाँ थे बताना सही सही। कहना गलत गलत तो बताना सही सही। दिल लेके मेरा हाथ कहते हैं मुझसे वो, दिल लेके मेरा हाथ कहते हैं मुझसे वो। क्या लोगे इसके दाम, क्या लोगे इसके दाम बताना सही सही। कहना गलत गलत तो बताना सही सही। लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे
मन की लगन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।